अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ही प्रोग्राम आहे सहरी टाइम ऐं आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, असां तव्हांखे हिन प्रोग्राम में क़ुरान पाक सवली सिंधीअ में एक्सप्लेन कयूं था ऐं असां हिन क़ुरान पाक खे को पुराणे ज़माने जे किसनि कहानियुनि जो किताबु नथा सम्झूं, बल्कि हिन क़ुरान पाक खे अॼोके दौर जे लाइ बि ओतिरो ई रिलेवेंट सम्झूं था जेतिरो अॻे ज़माने में हो। बल्कि क़यामत ताईं ईंदड़ हर टाइम लाइ ही क़ुरान पाक उन वक़्त खे ॻाल्हाईंदो। तंहिंजे करे जॾहिं बि का क़ुरान जी आयतूं पढ़ूं था त असां ॾिसूं था त इन्हीअ जो हाणे असां ते असरु छा थो पए, असां त हाणोके दौर जे हिसाब सां जो मतिलबु छा थो निकिरे, बसि इहो सिंपल करे तव्हांखे ॿुधायूं था। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। ऐं बाक़ी इहो आहे त वॾो प्रोग्राम आहे, पोइ हाणे इंसान आहे, रोज़े में चप बि ख़ुशि थी था वञनि, लेकिन इहा आहे कि माना तव्हांखे असीं सही ॿुधायूं था। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल ताहा में पहुता आहियूं। रब साईं फरमाए थो, तौहो मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा। हिन जी ज़बरदस्त माना आहे त अलाह ताला चए थो त आहे त ख़िताब नबी साईं खे, पर हाणे असां ॾे ख़िताबु आहे। चए थो असीं तव्हांजे मथां ही क़ुरान मोकिलियो आहे। असां इन लाइ न मोकिलियो आहे त हिन क़ुरान ते हली तव्हां ॾुखिया थियो। माना त हिन क़ुरान ते सम्झी पढ़ी इन मुताबिक़ जेतिरे क़दुरु ज़िंदगी गुज़ारे सघो था, सुखिया थींदव, तव्हां ख़ुशि थींदव, तव्हांखे सुकून मिलंदो, आराम मिलंदो। ऐं जेकॾहिं अहिड़ा क़ुरान वारा पाण में मिली अहिड़ी का हुकूमत क़ाइमु कंदा जेका अदुल ऐं इंसाफ़ कंदी, त सभिनी खे सुख मिलंदो तव्हांजे रुॻो क़ुरान खे सम्झी ऐं इन मंशूर ते अमल करण जे करे। त अलाह जो इहो दावा आहे। बाक़ी हाणे तव्हां पढ़ंदव कोन, रुॻो क़ुरान खोले अरबीअ में 2-3 अखर पढ़ी छॾींदव, हलो उहो भली पढ़ो, इन ते सवाबु। पर हिकिड़ी आयत क़ुरान जी सम्झी पढ़णु ऐं इहो मालूम करणु त अलाह छा थो चवे। क़ुरान आहे ई इन लाइ त अलाह छा थो चवे। जे तव्हां इहो मालूम कयो था त अलाह छा थो चवे, त हिकिड़ी आयत बि अहिड़े तरीक़े सां पढ़ंदो त उनजो सवाबु सॼे क़ुरान जे ख़तमे खां वधीक आहे। हिकिड़ी आयत जेकॾहिं सम्झी पढ़ंदव त अलाह छा थो चवे, त इन जो सवाबु 100 रकात नफ़लनि खां घणो आहे। तंहिंजे करे रब फरमाए थो क़ुरान पाक तव्हांखे ख़ुशियूं ॾींदो। तंहिंजे करे ॿी हदीस शरीफ़ में अचे थो, सही बुख़ारी में, मई युरिदुल्लाह बिही ख़ैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। अलाह जंहिंजो ख़ैरु चाहींदो आहे न, उनखे हिन क़ुरान जी ऐं दीन जी सम्झ अता कंदो आहे। अलाह ताला ही दुनिया ठाही आहे। अलाह चाहे ई नथो त दुनिया में गंदु हुजे। तव्हां पंहिंजे घर खे रोज़ु ॿुहारी ॾियो था, सफ़ाई कयो था, पोचा ॾियो था, त अलाह ताला चाहींदो त हिते ज़ुल्म हुजे, किन हुजे, ज़नाऊं थियनि, बुरायूं थियनि, अॻुवा थियनि? छो चाहींदो? हू असां खां वधीक पाक ऐं साफ़ आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त मां तव्हां मां जंहिंखे बि दीन जी सम्झ ॾियां थो त इहो वधि में वधि ख़ैरु आहे। बाक़ी हीउ क़ुरान शरीफ़ छा आहे? चए थो इल्ला तज़किरतन लिमन यख्शा। ही उन खे नसीहत ॾींदो जेको हिन खे सचो क़ुरान सम्झी अलाह जो ख़ौफ़ धारे हिन खे पढ़ंदो। त ॾिसां, जंहिं मूंखे ख़लक़ियो आहे, जंहिं मूंखे पैदा कयो आहे, जंहिं ज़मीन ठाही आहे, मूंखे छा थो चवे, मूंखे कमु कहिड़ो थो चवे त मां उहो कयां। ऐं ॿियो छा थो चए रब साईं? तंज़ीलन मिमन ख़लक़ल अर्द वस्समावातिल उला। ऐं चए थो त हीउ क़ुरान शरीफ़ को फ़रिश्ते त कोन लाथो आहे, हे उन मोकिलियो आहे जेको ज़मीन आसमान खे जंहिं पैदा कयो आहे। हे जेको काइनात सॼी ॾिसो था, उन जो जेको क्रिएटर आहे, जंहिं पैदा कयो आहे, चए थो उहो चए थो मां मोकिलियो आहे तव्हां ॾे। बाक़ी और रहमान अलल अर्श इस्तवा, अलाह पंहिंजे अर्श ते क़ाइमु आहे, उते जो कंट्रोल सेंटर आहे, हर शइ उतां करे वेठो। लहू मा फिस समावात वमा फिल अर्द वमा बैनहुमा। ऐं सॼी प्रॉपर्टी ज़मीन आसमान जेको उन जे विच में आहे, वमा तहत सरा जेको उन जे हेठां आहे, सभु उहा अलाह जी प्रॉपर्टी आहे। छो त पैदा उन कयो आहे। असां बि उन जी प्रॉपर्टी आहियूं। असां वटि अलाह जी प्रॉपर्टीअ मां टको बि कोन्हे का। वरी चए थो त मुंहिंजी टेक्नोलॉजी मां एडवांस कई आहे। इन तजर बिल कौल फ़इन्नहु यअलम सिर वल अख़फ़ा। चए थो त तव्हां जेकॾहिं ॾाढिया बि ॻाल्हायो या दिलि में सोचो, त अलाह चए थो ॿई मां हिकु जहिड़ो था पढ़ां, तकलीफ़ कान्हे। हाणे तव्हांखे त असांखे आहे न, मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू ॾाढिया ॻाल्हायो, तव्हां त ॿुधो था, दिलि में छा असांखे कहिड़ी ख़बर। लेकिन रब चए थो इहे ॿई शयूं मुंहिंजे लाइ ईअं आहिनि जीअं तव्हां ॿुधो था कंहिंजी ॻाल्हि। अल्लाहु ला इलाहा इल्ला हू। ऐं चए थो इहो बि यादि रखो
त हे सॼो सिस्टम हू अकेले कयो आहे। अलाह साईं फरमाए थो केरु मूं सां गॾु पार्टनर कोन्हे को, कंहिंखे मूं पावर कोन ॾिनो आहे, आऊं ई आहियां ऐं मूं वटि ई सॼो तव्हांजी कम्यूनिकेशन आहे, दिलि जो मां तव्हांजो ॻाल्हियूं पढ़ी थो वठां, तंहिंजे करे तव्हां मूंखां सवाइ कंहिंखां बि घुरंदव जेको ॿुधे कोन थो, जहिड़ो कोन्हे को, त उहो कमु कोन थो थिए। छो त जेको ॿुधंदो कोन तव्हांजो कमु कीअं कंदो, ऐं जे वरी ॿुधे बि सही पर हुनजी प्रॉपर्टी हूंदी त ॾींदो न तव्हांखे। अलाह जी शइ तव्हांखे केरु खणी ॾींदो? लहुल अस्माउल हुस्ना। बाक़ी अलाह पाक खे अलाह बि चऊं था, उनजा सवें नाला आहिनि प्यारा प्यारा, रहमान, करीम, अलीउल अज़ीम, जेतिरा हुनजी तारीफ़ कजे थी उहो हुनजा नाला आहिनि। हिते अलाह साईं असांखे हाणे हिकिड़ो हिस्टोरिकल किसे ॾे खणी थो वञे ऐं इन्हीअ मां असांजे लाइ सबक़ आहिनि। हल अताक हदीस मूसा, तव्हांखे मूसा अलैहिस्सलाम जी ख़बर पहुती आहे? हाणे तो अलाह ॿुधाए छा आहे त मूसा अलैहिस्सलाम जेको आहे सो उन ज़माने में माउ जे पेट मां पैदा थियो, जंहिं वक़्तु फ़िरौन खे नजूमिन चयो त बनी इसराइल जे क़ौम में को ॿारु पैदा थींदो जेको तुंहिंजा लाह कढंदो, तुंहिंजी सॼी सुल्तनत तबाह कंदो। तंहिंजे करे हुन चयो त हे जेके बनी इसराइली आहिनि, कंहिंखे ॿारु जेको ॼमे हुनखे कोह, सभिनी खे कोह का कयूं। पर जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पैदा थियो त अलाह ताला हिननि खे वही कई त हिन ॿार खे विझी हिन में कंहिं नंढड़ी ॿेड़ीअ में लोड़े छॾियोसि दरिया ते। पोइ इहो ॿेड़ी लुड़ंदी लुड़ंदी ऐं वई ऐं हुनजी भेण खे चयईंसि त तूं थोरो पोयां ॾिसंदी वञु, त उहो वरी लड़ी फ़िरौन बादशाह जे महल जे तरफ़ जेको वाह वञे पियो उन में निकिती, त उते हुन जूं राणियूं वेठियूं त ॾिठो त को ॿारु पियो थो लुड़ंदो अचे, खयऊं त अलाह ताला चए थो त मां पोइ अॻिते हाणे ॿुधायां थो पोइ छा थियो। सो चए थो त पोइ इहो बहरहाल मूसा अलैहिस्सलाम उतां वॾो थियो, पोइ उते वरी कंहिं माण्हू खे खून कयईं, पोइ उतां भॼी आयो, पोइ हिकिड़े मदियन जे ॻोठ में आयो ऐं उते शादी कयईं, पोइ उते जेको आहे सो 10-12 साल रही ऐं हाणे उन्हनि खां इजाज़त वठी ऐं निकितो आहे त राति जे अंधारे में पंहिंजी फैमिली विहारियो वेठो आहे त ऊंदहि में उतां तो किसो शुरू थिए। वज़रा नारनि त परे खां ॾिठईं त बाहि चिमका पई करे, काली अहली पंहिंजे ख़ानदान खे चयईं काल अहम कुसू, हिते तव्हां वेहो, इनी आनस्तु नारनि, मां बाहि ॾिठी आहे परियां, ल अली आतिकू मिनहा बि कबसनि, त उतां मां थोरो टांडो खणी अचां, उहो अजुद अल नार हूंदा, ऐं ॿियो रस्तो बि पुछी अचां। साईं जीअं उन बाहि वारी जाइ ते पहुतो, फलम मां आता हा नूदिया या मूसा, त असल में इहो बाहि कान ही, रब जो नूर जो तजली ही। सो जीअं उते पहुतो त अलाह साईं तो पुकारेसि, या मूसा इनी अना रबुक, चई मां तुंहिंजो पालणहार रब आहियां, फ़ख़्ल न लेख, चइनि करे छाकाणि त जिथे रब जो तजली थियो पाक जाइ जुती लाहे परते कर, छो त जुतीअ जे तरे में ज़रूरु ऊंदहि में केतिरियूं शयूं लॻियूं हूंदियूं। चई इनक बि वादिल मुक़दस तो आहे, तूं हिकिड़ी वादी आहे जेका पंहिंजो जेका पाक वादी आहे तो आहे उन में। चई बाक़ी हाणे छा आहे, इना अख़्तर तुक, चई हाणे मां तोखे सिलेक्ट कयो आहे, अलाह जी मर्ज़ी आहे न, जंहिंखे सिलेक्ट करे। असांखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह साईं सिलेक्ट कयो, तंहिंजे करे जेको आहे सो सभिनी पैगम्बरनि खे अलाह सिलेक्ट कंदो आहे, उन्हनि खे ॾिसी चए थो मां तोखे चूंडियो आहे, फ़स्त में लिमा युहा, तंहिंजे करे हाणे तुंहिंजो प्रोसेस शुरू थो थिए, तो ते वही नाज़ुल थींदी, ऐं हींअर पहिरीं वही मां तोखे ॿुधायां थो, तंहिं करे कन ॾेई ऐं तवजह सां ॿुध। पहिरीं त ॿुधी छॾ, इननी माना अलाह चए थो जेको मां आहियां, अन अलाह मां ई अलाह आहियां, ला इलाहा इला अना, मुंहिंजी पार्टनरशिप कंहिंसां कान्हे का, आऊं पंहिंजो पावर कंहिंखे कोन विरहाया आहिनि, फ़ाबुदनी, तंहिंजे करे हर शइ तूं मूंखां घुर, ख़बरदार कंहिं बि ॿिए ॾे तोखे लहिणो न आहे जेको ॿुधे कोन थो। हा बाक़ी केरु ॿुधे थो, साम्हूं आहे, पाड़े में आहे, फ़ोन ते आहे, त उन सां ॻाल्हाए सघिजे थो, का मदद उन खां घुरी सघिजे थी, पर जेको नथो ॿुधे माना हाणे तव्हां हिन दुनिया मां निकिरी अलाह जे बाउंड्रीअ में हलिया विया हो, ऐं अलाह जी बाउंड्रीअ में सिर्फ़ु अलाह ॾे वञी सघिजे थो, ॿी कंहिं ॾे बि नथो वञी सघे। सो चए थो तंहिंजे करे सिर्फ़ु मूंखां घुर, मुंहिंजी इबादत कर, अक़िम सलात लिल ज़िक्री, ऐं हाणे खां तूं निमाज़ पढ़ंदे मूंखे यादि करण जे लाइ। निमाज़ में अलाह खे यादि करिणो आहे, जॾहिं सजदे में चऊं था सुभान रबियल आला, माना अलाह साईं तूं बेएब आहीं, तूं मुंहिंजो पालणहार आहीं, ऐं तुंहिंजी वॾी ताक़त आहे, इहा आहे चवणु। तंहिं करे इहे रुॻो
कुड़कुड़ न कयो, बल्कि सजदे में रुकू में जेको कुझु कयो था कोशिशि कयो। अच्छा, क़ुर में जेके निमाज़ में आयतूं पढ़ो, नंढियूं नंढियूं पढ़ो, वॾनि आयतुनि वञण जी ज़रूरत न आहे। जेके मौलवी इशा में वठी अलाए किथे था पहुचनि, बाबा तव्हां घटि में घटि अहिड़ियूं मारूफ़ आयतूं पढ़ो जो माण्हुनि खे ख़बर पवे त हिन आयत जी माना छा आहे। त पोइ जेको आहे सो अलाह ते चए निमाज़ जेका पढ़ो सो मूंखे यादि करण जे लाइ इहो कयो। तंहिंजे करे रसूल सलम फरमाए थो त निमाज़ एॾी ज़रूरी आहे जो जेकॾहिं को माण्हू निमाज़ जो विसरी थी वञेसि या निंड अची थी वञेसि त चए थो त इन्हीअ जो हल सिर्फ़ु इहो आहे त जीअं अखि खुलेसि ओॾी महिल पढ़ी छॾे। तंहिंजे करे निमाज़ जो कफ़ारो निमाज़ आहे, ॿियो को कोन्हे, को न सदको न छा। निमाज़ तव्हांजी वई, हिनखे वरी पढ़णो, पोइ जंहिं टाइम ते बि तव्हांखे यादि अचे पढ़ी छॾियो, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूसा अलैहिस्सलाम खे अलाह छा थो ॿियो चवे, ॾिसो हाणे ईअं सम्झो त ॼणो हींअर असां सां अलाह हाणे थो ॻाल्हाए, असां बि त ओड़ा ई आहियूं न बेकार। हाणे तव्हां तवजह सां ॿुधो, जेको हुनखे थो चए हींअर तव्हांखे थो चवे, छा थो चए, इन सात ल आतियतुनि, चए थो क़यामत हिसाब किताब जी घड़ी लाज़िम ईंदी। अकाद उफ़ी आहे, चए थो उन्हीअ खे मां उनजो शेड्यूल या टाइम लिकाए रखियो आहे। लितुजा कुल नफ़्सिम बिमा तसा, त जीअं हर को जीअ खे संदसि कोशिश जो बदिलो ॾिनो वञे। पर जेकॾहिं टाइम ॾेई छॾे त पोइ सभु माण्हू मसिरे में घिड़ी पवंदा। हींअर त पक ई कान्हे, मौत जी ख़बर कान्हे, तॾहिं लाइव पिया था कयूं। भई ईअं था ज़िंदगी गुज़ारियूं, मरंदासीं कोन, ईअं था ज़ुल्म कयूं ॼण मरंदासीं कोन, ईअं था हराम खाऊं ॼण मरंदासीं कोन। इहा त अलाह जी पंहिंजी टेक्नोलॉजी आहे। त चए थो उहो हिसाब त थींदो। फला यसुदन्नक अन्हा मन ला युमिन बिहा, चए थो बाक़ी अहिड़ा दोस्तनि खां परे भॼ जेके तोखे इन शइ खां गाफ़िल कनि। अड़े बाबा हल दुनिया भली आहे, जेको करिणो आहे था कयूं था, इन्हनि माण्हुनि खां बच। वतब हवा फतरदा, ऐं उहे जेके आहिनि से उहे पंहिंजे ख़्वाहिशुनि ते हलंदा, ऐं तूं हुननि जे चवण ते हलंदे फतरदा मदान तबाह थी वेंदे। सिलेक्ट योर कंपनी जेको आहे सो विथ काशस। अहिड़नि माण्हुनि सां न रख घणी दोस्ती जेके निमाज़ ई कोन, सॼो ॾींहुं ठह 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 तास फलाण शतरंज, इन्हनि खां टाइम खां पासो कर, बल्कि तूं नेक थी उन्हनि खे सिधो कर। असुल इहा जन्नत आहे। इहो थो अलाह से हुनखे चवे। हाणे थो चएसि मां वमा तिल्क बि यमीन की या मूसा, चई हथ में छा अथई। हालांकि अलाह खे ख़बर ई हथ में छा आहे, पर छाकाणि त इहा जेका लठ हुअसि इन खे अलाह खे भला करिणो हो, त चए थो जेकॾहिं मां चवांसि त उहा पोइ जेकॾहिं चवांसि तुंहिंजे हथ में छा आहे त निहारींदो न, हथ में त लठ आहे। न त हूअं जे भला करे छॾे त भुल जीअं चए त मां लठ घरां कोन खणा, मां त भुल में भला खणी आयो आहियां। सो पुछेसि थो ते तुंहिंजे हथ में छा आहे, साॼे हथ में। काल ई असां निहारे चई हीअ त लठ आहे। अत वकऊ अलाई आहे, इन ते मां टेक बि ॾींदो आहियां। वहुश बिहाल आहे गनमी, ऐं हिनखे जेको आहे सो वण में हणी ऐं पन छाड़ींदो आहियां ॿकरियुनि जे लाइ। वली फी 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 हा मार बुखरा, ॿियो बि हिन मां मुंहिंजा कोड़ केतिरा फ़ाइदा आहिनि मुंहिंजे लाइ ज़रिए। अलाह चयुसि काल अल कहा या मूसा चई उछलाईसि। अलाह जे चवण ते हीअं उछलाई, फ़ज़ा इहा हयतुनि तसा, त ड्रोड़ंदड़ वॾो वासींग नांग थी पियो। काल ख़ुज़ा वला तख, पहिरीं त ॿी आयत में अचे थो त मूसा अलैहिस्सलाम जो एॾी वॾी बलाड़ी वठी थो भॼई, हो ड्रोड़ ऐं नांग पोयां, छो त लठ संदसि। पोइ अलाह ताला आवाज़ ॾिनुसि त तूं ड्रिज न, इहो वरी लठ थी वेंदो। सो चएसि थो काल ख़ुज़ा, चए थो विझी सथ, वला तख़ ड्रिज न, स नुईदो आहे सीरत हल उला, इहा वाकसि वरी तो लठ थी वेंदी। हाणे ॿियो चईंसि वज़मू यदाक इला जिनाक, चई हीअं हथु विझ बग़ल में, हाणे कढ ॿाहिरि। तख़ुरुज बैदो मिन गैर सुई आयत नुखरा, त अहिड़ो पियो चिमके जीअं अॼुकल्ह अछा बल्ब कोन था अचनि, ईअं सॼी रोशनी थी वई, हथु सॼो ॿरेसि पियो। चई इहा मुंहिंजी ॿी निशानी अथई, न नुरियक मिन आयात न कुबरा, ऐं इहे तोखे असीं पंहिंजूं निशानियूं वॾियूं ॾेखारियूं आहिनि। हाणे काॾे वेंदे, इज़हब इला फिरौन इन्नहु तग़ा, चई तुंहिंजी ड्यूटी आहे फिरौन जे वञण जो, उन ॾाढो नाफ़रमान थी वियो आहे। शायदि शुरूअ में उनजा वॾा ॾाढा अलाह वारा हुआ। हाणे जेको कमु थो अलाह साईं हिनखे ॾसे मूसा अलैहिस्सलाम खे, त इहो त सख़्तु मूसा ॾकी वियो सफ़ा, छो त उहो पलियो फिरौन जे महल में, पोइ माण्हूअ जो खून कयईं त हुननि कोर्ट जेका हिनखे क़तल जी सज़ा ॾिनी त उतां डिंगी भॻो आहे। त हाणे उतां उन कॾहिं बि न वञे, छो त हुन ते डिग्री थियल आहे, जज जो फ़ैसिलो थियल आहे। त उन्हनि वक़्तनि जा बादशाह बि हुआ, जेकॾहिं हुनजो औलाद में पलियल पुट जहिड़ो ॿार बि जेकॾहिं कोर्ट हुनखे चए थी क़तलु करणु, त क़तलु थींदो।
सो उहो थो चएसि वापसि वञ। त छा थो चवे? काल रब इश्रह ली सदरी, चई अलाह साईं मुंहिंजो सीनो तंग थो थिए, इन खे महिरबानी करे मुंहिंजे सीने खे थोरो खोल। व यसरली अमरी, ऐं मुंहिंजे लाइ इहो कमु ॾुखियो आहे ॾाढो, पर आसान कर। ॿियो त वहलल उक़दतन में लिसानी यफ़क़हू क़ौली, ॿियो त मां सही ॻाल्हाए कोन थो सघां, ऐं मुंहिंजी हबक लाहे त जेको मां जो एॾी वॾी हुनखे ॻाल्हि कयां सम्झे त सही। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आउं आहियां शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि हले पई क़ुर पाक में सूरह ताहा में त मूसा अलैहिस्सलाम खे अलाह सरप्राइज़ ॾिनी ऐं वरी थो मथां चवेसि त हल फिरौन ॾे। तंहिं ते चईं साईं हाणे मुंहिंजी दिलि तंग थी थिए ऐं उते मां खून करे आयो आहियां, मूंखे त वरी फांसी ॾींदा, या तूं मुंहिंजी मदद कर, ऐं ॿियो त मां ॻाल्हाए कोन थो सघां, थोरी मुंहिंजी हेल्प कर। वरी आख़िरी हिकिड़ी ॿी रिक्वेस्ट थो करे, चए थो वजली वज़ीरनि मिन अहली, बाक़ी मुंहिंजे घर मां को मूंखे हेल्पर वज़ीर ॾे, हारून अख़ी, जेको मुंहिंजो भाउ हारून आहे, मां उनखे रिकमेंड थो कयां। अशतद बि अज़री, इन सां जेको आहे सो मुंहिंजी सघ ताक़त वधंदी। उहा अशरकूफ़ी अमरी, ऐं मुंहिंजे कम में उनखे भाईवार कर। जेकॾहिं तूं इहो महिरबानी मूं ते कंदे कई नुसहबे का कसीरा, त पोइ असीं तुंहिंजी वधि में वधि तुंहिंजी तस्बीह कयूं, तुंहिंजो ज़िक्र कयूं। उहा नज़कुर का कसीरा, मां तमामु घणो तोखे तुंहिंजो ज़िक्र कंदुसि, यादि कंदुसि। इन का कुंत बिना बसीरा, बाक़ी हाणे मां इहो कूड़ो वाइदो कोन थो कयां, छाकाणि त तूं असांखे हर हाल में ॾिसी वेठो। अलाह चयसि काल कद ऊतियत सूलक या मूसा, चईं ओके, मां तोसां एग्री थो कयां जेको तो इहा ॿी शइ मूंखां घुरी आहे। ऐं बाक़ी इहो यादि रखजांइ त तो ते मां पहिरीं बि अहसान करे चुको आहियां। कहिड़ो? लक़द मन्नना अलैक मरतन उख़रा, तो ते पहिरीं बि मां अहसान कयो आहे। इज़ ओहईना इला उम्मिक मा यूहा, जॾहिं तूं ॼाए त असां तुंहिंजी माउ ॾे जेका वही करणी हुई सा असां इल्हाम कयो असीं। कहिड़ो? अन निक्ज़ फी ताबूत, त हिन नंढड़ीअ खे संदूक में या नंढड़ी ॿेड़ीअ में विझ, ऐं पोइ वरी इन्हीअ खे दरिया में छॾे ॾे। ऐं पोइ छा थींदो? फल युल्किहुल यम, पोइ हिनखे दरिया लहवारो खणंदो वेंदो बिसाहिल, ऐं उनखे अचे किनारे ते छॾींदो। या हो अदू लीव अदू लहू, पोइ असांजो जेको तुंहिंजो दुश्मन आहे फिरौन, उनजी फैमिली वारा इन पेतीअ खे खणंदा। पर उन महिल जंहिंमहिल खणंदा त अल कई त अलाई हिकु मुहबत मिनी, त मां तो में एॾो प्यारु विझी छॾियो जो हूअ राणी सफ़ा ईअं पई सम्झे त हे ॼण प्यारो ॿारु मुंहिंजो आहे। ऐं वली तस न अला आईनी, ऐं पोइ जेको आहे सो अहिड़ो प्यारु विधमि त जीअं मुंहिंजी अखियुनि ते आॾो तूं पलिजी। हाणे छा आहे त राणी त चरी थी पई, ॿारु अहिड़ो ॼण पंहिंजे पेट मां ॼाओ, एॾी मुहबत हुन में अलाह साईं हज़रत मूसा ॿई छॾी। पर मज़ेदार ॻाल्हि त रोए पियो, खीरु न पियो कंहिंजो बि पियो, राणियूं न मायूं सभु दायूं कुझु बि न। त उहो जेका हिन जी भेण खे चयो, हिन जी माउ, त तूं थोरो लिकंदी ॾिसंदी वञ त हे काॾे थो वञे। अलाह त मूंखे चयो आहे त विझ दरिया में, पुटु मुंहिंजो ॼावल आहे, ॾिस छा कयनि हिनखे। सो उहा बि लुॾंदी लुॾंदी उते पहुची वञनि। त उन्हनि खे मिली चए थी इस्तमशी उख़्तक फ़तक़ूल, त उते उन्हनि खे वञी चई हल अदुलकुम अला मन मई यकफुलू, चई मूंखे हिकिड़ी फैमिली माईअ जी ख़बर आहे, उहो जेको आहे सो उन ॿार खे संभाले वेंदी, खीरु पीआरे, छो त उहा ॾाढी होशियारु आहे। सो राणीअ चयोसि त ठीकु आहे। ऐं पोइ पुलिस फ़ौज गॾिजी खणी विया उनखे, या उनखे हेॾे घुरायूं। पर ज न केला उमिक, पोइ अहिड़े तरीक़े सां मूसा अलैहिस्सलाम तोखे पंहिंजी असली माउ ॾे मोटायमि, कई तकर ऐं नुहा, त जीअं जूं अखियूं ठरनि, वला तहज़न, जो ग़म ख़तमु थिए। सुभान अल्लाह। अलाह साईं अॼु बि इहे वाक़िया करे सघे थो, पर सिर्फ़ु उन सां तालुक़ क़ाइमु कयो, सिर्फ़ु उन सां कयो। हीउ को अलाह साॻियो आहे, चेंज कोन थियो आहे। मूसा अलैहिस्सलाम वियो, अलाह त मौजूदु आहे, जेके इहे शयूं करे थो इहे अलाह करे सघो, पर छा आहे त कॉन्टेक्ट रखो न उन सां, प्यार मुहबत सां रब सां ॻाल्हायो, शिरक ठुप न कयो। कॾहिं बि इन्हनि मूर्तियुनि ऐं इन्हनि मौलनि ॾे असुली न वञो, घुरो त सिर्फ़ु अलाह खां, छो त उहो ई कमु तव्हांजो करे सघे थो। ऐं चई त पोइ मां तोखे इहो उते फिरौन जे ख़ानदान में रहायो, राणी तुंहिंजी माउ थी पई, तूं उते वॾियो थिए। पोइ शहर में घुमी पियो, पोइ हिकिड़ो माण्हू हो जेको सो कंहिंसां विढ़े पियो, पोइ तो हंयसि मुख मरी पिए, व क़तल त नफ़्सन, पोइ तो हिकिड़े माण्हूअ खे क़तलु कयो। फ नजई नाक मिनल ग़म फ़तन नाक फ़तूना, पोइ असां तोखे उतां तोखे माइग्रेशन कराई, इहो ॾुखु तुंहिंजो ख़तमु कयोसीं।
पर असां तोखे परखियो। अलाह कंदो आहे इम्तिहान तव्हांजा अघाइण लाइ, तव्हांखे सुख ॾियण जे लाइ ज़रूरु का आज़माइश कंदो, टेस्ट करे पोइ तव्हांखे एडवांस कंदो पंहिंजूं नेमतूं। त इहो अलाह जो पंहिंजो सुनत आहे। ऐं पोइ चई लबिस्त सिनी न फिल अहल मदिया, पोइ वियो हुते वञी शादी बि कयई ऐं उन ई सहुरे वटि तूं ॿकरियूं चारियूं ऐं केतिरा साल कमु कई। सुम जे त अला क़दर या मूंसां हाणी एतिरनि वरियनि खां पोइ तक़दीर इलाहीअ मुताबिक़ तूं हाणी हिते पहुतो आहीं। ऐं चएसि थो त वस्ताना तुक ले नफ़्सी, मां मूसा अलैहिस्सलाम तोखे ख़ालिस पंहिंजे हिन ड्यूटीअ लाइ बनायो आहे। हाणे तोखे ड्यूटी हर नबी अलाह ताला बणाए थो उन ख़ासि ड्यूटीअ लाइ, उहो त उनखे ॼमण खां अॻु में ई अलाह ताला सिलेक्ट करे थो छॾे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चई हाणे वञ इज़ब अंत व अख़ूक बि आयाती, चई हाणे तोखे ॿ मौज़ामूं ॾिना आहिनि, तूं ऐं तुंहिंजो भाउ खणी वञो। वला तनियाफ़ी ज़िक्री, पर इहे मौज़ा बि तॾहिं कमु कंदा जॾहिं तुंहिंजे दिलि में मुंहिंजो ज़िक्र हूंदो। तंहिंजे करे फला वला तनियाफ़ी ज़िक्री, ढराई न कजो। तंहिंजे करे ॾिसो न ॻाल्हि ॿुधो, मां ॿाहूं थो ॿुधां। ॻाल्हि छा आहे, अलाह खे नंढिड़ो ज़िक्र जेको सभ खां वधीक सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहुल अज़ीम, बसि सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहुल अज़ीम। इहे जेके तव्हांजे ज़बान ते चढ़ियल हुजनि ऐं मूंसां इन ज़िक्र मौज़ा कया। ऐं ॿाहिरां इंजीनियरिंग में मास्टर्स करे वापसि आए हिते असिस्टेंट इंजीनियर हुउसि पब्लिक हेल्थ में ऐं वासा में मुंहिंजी डिप्यूटेशन ते। लेकिन मूंखे जॾहिं मां ॿाहिरां थी आयुसि त मूंखे सिस्टम न पियो वणे, कमीशनूं न पियूं वणनि। दोस्त आहे मुंहिंजो अञा जहिड़ो आहे, 12 लख रुपया खणी आयो कमीशन, मूं चयो मां नथो वठां, मां न वठंदुसि। ऐं मूंखे तूं नौकिरी ॾे शाम जो टाइम ते, उनजी फैक्ट्री पे ठही 2000 ते नौकिरी ॾिनई। पर पोइ जॾहिं मां शाम जो ड्यूटीअ खां पोइ उन फैक्ट्रीअ में ईंदोसि त कार में चवंदो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहुल अज़ीम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान, हर वक़्तु ज़बान ते। हींअर बि मूं वटि आहे, काॾे सखर या काॾे बि ईंदो आहे न त घटि में घटि मूं वटि आहे, मां 1000 दफ़ा इहो पढ़ंदो आहियां। त रसूल सल्लम फरमायो आहे इन ज़िक्र जे बारे में, कलमतान ख़फ़ीफ़तान अल लिसान, चई इहे 2 जुमला त आहिनि, सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाह अज़ीम। चई ज़बान ते आसान आहिनि, सकीलतान फिल मीज़ान, अलाह वटि ताराज़ीअ में ॻरे में ॻरा आहिनि, व हबीबतान इलल्लाह, ऐं अलाह खे प्यारा आहिनि। बसि मां इहो ज़िक्र कंदो वेंदुसि। 3 महीने जे अंदरि मूंखे सऊदी अरब जी ऑफर मिली वई, हिन नौकिरीअ खे लत हणी हलियो वियुसि। 11 साल 9 साल मके में रहियुसि, उते अरबी सिखियुसि, दीन सिखियुसि, वॾो प्रोजेक्ट पूरा कयमि। त अलाह जा मूंसां अहसान आहिनि। तंहिंजे करे इहो चए थो त इज़हब अंत व अख़ूक बि आयाती, तूं ऐं तुंहिंजो भाउ वञो मुंहिंजूं ही निशानियूं खणियूं। कहिड़ी? लठ नांग थींदी, हथु कढंदो त बल्ब थी पवंदो। वला तनियाफ़ी ज़िक्री, शर्त थो ॾियनि, आहियो त मुंहिंजा पैगंबर, पर ज़िक्र में ढराई न कजो, कंटिन्यू मुंहिंजो ज़िक्र कंदा रहिजो। छो त छा मसइलो छा आहे ज़िक्र सां? ज़िक्र जेको आहे न सो तव्हांखे अलाह सां कनेक्शन क़ाइमु थो रखे, तार ॻंढियल थी रहे। अलाह ताला क़ुर में चयो आहे जेकॾहिं तव्हां मूंखे यादि न कयो त मुंहिंजी तार तव्हां सां ॻंढियल ई कान्हे का। इहा लैपटॉप आहे न, हाणे ॾिसो चुप कयो पियो आहे, जेसि ताईं मां हिन खे हलाईंदुसि, हथु न हणंदुसि, कुझु कोन कंदो, इते ई पियो हूंदो, सालनि जा साल पियो हूंदो, सड़ी वेंदो, कुझु कोन कंदो। जेसि ताईं मां बटण खे टच कंदुसि त एक्टिव थी वेंदो। अलाह जो सिस्टम बि इन आहे। हिन जी सॼी काइनात जो असां सां कनेक्शन थियणो आहे, ऐं कनेक्शन जो तरीक़ो कहिड़ो आहे? अलाह जे ज़िक्र सां, या को अहिड़ो मां अमल कयां जंहिंसे अलाह साईं ख़ुशि थिए। त अलाह सां कनेक्शन रखिणो अथव त पोइ तव्हांखे अलाह सां ज़िक्र कबो त सॼी काइनात तव्हां ॾे निहारींदी ऐं तव्हां ते फोकस कंदी, तव्हांजा कम कंदी। चए थो इज़हबा इला फ़िरौन इन्नहु तग़ा, चए थो वञु फ़िरौन ॾे, ऐं फ़िरौन हींअर सफ़ा माण्हुनि सां ज़्यादती शुरू करे ॾिनी आहे। तंहिंजे करे अलाह ताला इहो पसंदि ई कंदा जी धरतीअ ते ज़ुल्म थिए, जेको अॼुकल्ह असां वटि आहे। असां वटि ज़ुल्म आहे, कोर्टुनि में को इंसाफ़ कोन्हे को। ऐं छो त इहे जज साहब जेके हाणे वेठा आहिनि, इहे उन वकील खे शुनवाईअ पुठियां शुनवाई जी इजाज़त ॾियनि छो था? वकीलनि खे त ॾोकड़ था मिलनि। यानी हिकिड़ो मिसकीन जेको 10 साल 15 सां शुनवाई, वरी थोरी ॻाल्हि करे, हा बाबा वटि 15 ॾींहंनि जी शुनवाई। वकील खे त हर शुनवाई ते ॾोकड़ था मिलनि। तव्हां जजनि खे छा थो मिले जो हिन ग़रीब खे लोड़ाए 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 मारे था छॾियो। इहो इंसाफ़ आहे। चई वञु फ़िरौन ॾे, उन तमामु घणो जेको आहे सो हिन मुंहिंजे ज़मीन ते सॼे ज़मीन खे डिस्टर्ब करे छॾियो आहे। फ़क़ूला लहू क़ौलन लईनन,
वकूला लहू कोलनि लईयननि, चए थो त पर उते वञी छिड़बूं न ॾिजोसि ऐं जेको आहे सो सख़्तु न ॻाल्हाइजोसि। अलाह चए थो मुंहिंजो मक़सदु हिन खे मारणु कोन्हे, मुंहिंजो मक़सदु आहे त फ़िरौन सुधरी वञे, तंहिंजे करे तव्हां हुन सां नरमीअ सां ॻाल्हाइजो। लअल्लहु यतज़क्करु यख्शा, त मन सोच करे सम्झी वञे या अलाह खां डिॼी वञे। ॾिसो अलाह फ़िरौन जहिड़े माण्हूअ जे लाइ बि इस्लाह जे नियत सां हिन ॿिन्ही खे मोकिलियो आहे। सो चवनि थो त वञी प्यार सां ॻाल्हायोसि, अदब सां ॻाल्हायो। त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ खे त स्टोरी ॾसी हूंदी त मां तोतां खून करे आयो आहियां। सो वरी था अलाह खे अपील था कनि, काला रब्बना इन्नना नख़ाफ़ ऐं युफ़रत अलैना औ ऐं यतगा, चई साईं असां डिॼूं था, असांसे ॾाढो कंदो या ज़्यादती करे, ऐं असल मक़सदु हो त असांजे मथां जजमेंट पास थियल आहे क़तल जी, त असां खून कयो, हिन जे मुंहिंजे भाउ खून कयो, हाणे मां बि हिन में वधिजी वेंदुसि। अलाह चएसि काला ला तख़ाफ़ा, अलाह चए थो तव्हां ॿई ॼणा ख़ौफ़ न कयो, इन्ननी मां कुमा अस्मा वारा, अलाह चए थो आउं तव्हां सां गॾु आहियां ऐं मां ॾिसां बि थो ऐं ॿुधां बि थो। सुभान अलाह, अहिड़ो प्यारो अलाह जेको हींअर बि असांखे ॾिसे थो ऐं असांखे ॿुधे बि थो। तंहिंजे करे असां पंहिंजे ॻाल्हाइण में तमीज़ इख़्तियार कयूं, हिक ॿिए सां ॻाल्हाइण में सचु ॻाल्हायूं। जॾहिं तव्हां कूड़ हणो था न कंहिं ॻाल्हि में, तव्हां सोचो था त अलाह जी ख़ुदाई जेको रब तव्हांखे ॾिसे वेठो, उहो छा फील कंदो हूंदो, कहिड़ी तव्हांजी पर्सनैलिटी जो इमेज अलाह जे दिलि में पैदा थींदो जॾहिं तव्हां कूड़ हणो था या ठगी कयो था या कंहिंखे धोखो ॾियो था। फ़ातिया, पोइ वटिसि वञो, फ़कूला, ऐं उनखे वञी हीअं चओ, इन्ना रसूला रबिक, असां तुंहिंजे पालणहार जा मोकिलियल रसूल आहियूं। असां इहो चाहियूं था त जेका तो हेॾी वॾी आबादी जेका आहे सा बनी इसराइल जी हिन ते मथे ज़ुल्म थो करी, उन्हनि खे उन्हनि जूं मायूं जेके आहिनि से जेके से महल में थो घुराई ऐं ईअं थो करी, त इन्हनि खे आज़ादु कर। अरसिल माना बनी इसराइल, ऐं असांखे इहे बनी इसराइल असां सां मोकिल। वला तुअज़िबहुम, ऐं जेको हुननि जे लाइ टार्चर जो तो सिस्टम कयो उहो ख़तमु कर। कद जे नाक़िब आयतुनि में रबिक, असां अलाह वटां तुंहिंजे लाइ के निशानियूं आंदियूं। बसि सलाम अला मन नितब हुदा, ऐं जेको सिधे रस्ते ते हले तंहिंजी सलामती आहे। इन्ना कद उही इलैना, बाक़ी अलाह वटां हिन ख़ालिक़ काइन वटां असां वटि इंस्ट्रक्शन आयल आहिनि। अनल अज़ाब अलाह अलाह मन कज़ब व तवल्ला, त अज़ाब उन खे मिलंदो जेको तव्हांखे ॻाल्हियूं चऊं था इन खे सचो न सम्झंदव ऐं मुंहुं मोड़ींदव। त फ़िरौन वाइड़ो थी वियो, छाकाणि त फ़िरौन बि अलाह खे मञंदो, पर हू चवंदो मां अलाह जो हिते रिप्रेज़ेंटेटिव आहियां। काल फमन रब कुमा या मूसा, तव्हांजो वरी को ॿियो रब आहे छा, मूसा पुछेनि थो। चवनि था काल रब नल लज़ी आता कुल शइन ख़लक़हु सुमहदा, मूसा चयो त असांजो रब त उहो आहे जंहिं हर शइ खे पाणी दाणो ऐं जेको रवानी बख़्शी वरी हिदायत कई, माना जंहिंखे अलाह ताहे पाले वेठो सॼी दुनिया खे, मां उहो असांजो आहे रब। त फ़िरौन ज़ईन त हो, काल फमा बालुल कुरून ऊला, चई पोइ तव्हां हाणी आया हो, पोइ अॻु में जेके मरी चुका उन्हनि जो छा थींदो। त हे ॿई गॾिजी चवंदा काल इल्मु हा इंद रबी फिल किताब, चई इहो त हाणे अलाह वटि सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे, उनखे ख़बर आहे। ला यज़ुल रबी वला यनसा, त मुंहिंजो पालहार न को भुलिजंदो आहे ऐं न को विसारींदो आहे। हाणे इहो असां तव्हांखे छो ॾसियूं। ऐं उहो ई अराह आहे अल्लज़ी जाल लकुमुल अर्द महदा, जंहिं ज़मीन खे तव्हांजे लाइ विछाणो कयो आहे। सलक लकूं विया सुबला, ऐं पोइ उन्हनि में रस्ता बि छॾिया अथसि, हालांकि रुॻो पहाड़ हणी चए अंगे कोन सघूं। पोइ अंज़र में न समाए मान, वरी आसमान मां बराबरि पाणी नाज़ुल करे थो। अख़रजना बि अज़वाजनि में निबाद शता, पोइ इन पाणीअ जे ज़ोर ते तव्हां बनियूं कयो था ऐं शयूं ॼमायो था। ऐं चए थो कुलू वराऊ अनामकुम, ऐं चयो अथई त खाओ पियो पंहिंजे ढोरनि खे चारियो। इन फी ज़ालिकल आयात उलिल नुहा, सम्झ वारनि जे लाइ। फ़िरौन तूं अकुल वारो आहीं, इन में तुंहिंजे लाइ निशानियूं आहिनि ऐं असांजे लाइ बि। ऐं हिन ज़मीन खे जेको सो पोख थिए थी, मिना ख़लक नाकुम, हिन मिटीअ मां असीं तव्हांखे चए थो अलाह तो चवनि मां पैदा कयो आहे। वफ़ी हा नुईदुकुम, वरी मरण खां पोइ तव्हांजो लाश हिन मिटीअ जे हवाले कयो वेंदो। मिना नुख़्रिजुकुम तारत रुख़रा, वरी हितां तव्हांखे ॿियो भेरो उथारींदासीं। पोइ लक़द अरई ना आयात ना कुल हा, चए थो त अलाह फ़रमाए थो त हिन फ़िरौन खे सभु निशानियूं, हिकिड़ी त निशानी आहिनि जेके ॿ जादू कयनि पे, लठ नांग पई थिए हथु, पर हीअ बि त निशानियूं आहिनि। ज़मीन कीअं थी थिए, अलाह बारिशूं थो वसाए,
छा इहा बारिशुनि जो वसाइणु छा हज़रत मूसा जे लठ खां वॾो मौज़ो कोन्हे को? इहा ई त ॻाल्हि आहे न जेके अलाह हिते ॻाल्हियूं पियो करे। वॾो मौज़ो त मींहं जो वसणु आहे। इहो मींहं जो पाणी, समुंड जो पाणी बुख़ार थियो, समुंड जो पाणी खारो, पर जॾहिं बुख़ार थियो त मिठो थी थो वञे। वरी इहो मथे वञे थो, केॾो वज़न अथसि। उहो जॾहिं 22 वारी ॿोॾ आई त गोॾे गोॾे जेतिरो पाणी ॻोठनि में, जो वज़न त कयो न, केॾो जो घर टही पिया। त इहो मथे वञी इहो पाणी हले थो पियो, एॾो वज़नी पाणी हले थो पियो। वरी पोइ जिथे ज़रूरत आहे अलाह वसाए थो, ऐं जेके नाफ़रमानी कनि था, रुश्वतूं कनि था, ज़नाऊं कनि था, उन्हनि खे वरी घटि थो ॾिए या ॾिए थो त पोइ ॿोड़ेनि थो। त इहे निशानियूं वॾियूं आहिनि। त अलाह ताला चए थो बेशक हिन फ़िरौन खे सभई निशानियूं ॾेखारियूंसीं, फ़क़त सबब बाबा, ऐं जेको इनकार कयईं चई न इहो सभु कूड़दाणो, माना आहिनि ॻाल्हियूं सॼियूं, पर तव्हां हुननि जा ज़िमेदार न आहियो, न को तव्हां वारो अलाह। तीअं फ़िरौन चए थो मां तव्हांजी हाणे नफ़्सियात सम्झी वियो आहियां ऐं तव्हांजी प्लानिंग सम्झी वियो आहियां। जीतना ले तुख़रिजना मिन अर्दिना बेसेर कया मूंसां, चई तूं हिते असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ो करणु आयो आहीं, ऐं इहो जादूअ जे ज़ोर ते तूं चाहीं थो त असां हे मुल्क मां असांखे लोधी। फलनाती यन्नक बि सिहरिन मिसली, चई बाक़ी तुंहिंजो जेके ॿ जादू थो असांखे ॾेखारीं, असां वटि बि जादूगर जाम वेठा आहिनि, पोइ असां बि अहिड़ा जादूगर तो लाइ आणियूं था। छो त वज़ीर न कन में खुसफुस त कंदा हूंदसि पिया जेके मशीर हुअसि। पोइ जलना बइना बइनक मोइदन, चई ठीकु आहे, डेट फिक्स था कयूं, ला नुख़लिफ़ियूं नहन वला अंत मकाननि सोआ, ऐं जेको आहे सो इन ते तूं बि अचिजांइ, अंजाम पाड़जांइ, असीं पाड़ींदासीं, ऐं इहो जेको फंक्शन थींदो वॾे मैदान में थींदो, जीअं दुनिया जा सभु माण्हू अची गॾु थियनि। काल मोइदुकुम योमुल ज़ीनत, चई तव्हांजो वक़्तु अंजाम आहे जशन ॾींहुं, जीअं असां वटि जीअं हिंदुनि जी होली आहे, पर जेकॾहिं चए त होलीअ जे ॾींहं ते फंक्शन इहो कंदासीं कमु, या ईद ते कंदासीं जेका अचण वारी आहे, ईअं उन्हनि जो बि हिकिड़ो ॾींहुं हो। ऐं इहो शरण नास हूंदो आहे, ऐं मंझंदि जो माण्हू गॾु थी वेंदा। फ़तवल्ला फ़िरौन व जमऊ कई त सुम अता, पोइ फ़िरौन जेको आहे सो घर ॾांहुं मोटियो, पंहिंजा फंदा गॾु कयईं ऐं पोइ आयो। हाणे जॾहिं मैदान ते पहुचिया त हिन जादूगर घुरिया आहिनि, त जेसिताईं माण्हू गॾु थियनि त जादूगर ऐं फ़िरौन हिकिड़ी जाइ ते विच में वेठा हुआ त ॻाल्हाइनि पे। ॻाल्हि लहूं मूसा, मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो ॾिसो ॻाल्हि ॿुधो, वई लकुम ला तफ़्तरू अलाह कज़िबा, चए थो ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मूंखे त हीअ अलाह ताला पंहिंजे तरफ़ां शइ ॾिनी आहे, तव्हां त हे माण्हुनि जे अखियुनि ते जादू करे ऐं माण्हुनि खे जेको आहे सो अव्हां ते ख़राबी हुजे जो तव्हां हे कूड़ ठाहियो था। फ़युस हितकुम वे अज़ाबिन, ऐं जेकॾहिं तव्हां इहे न कंदो त अलाह तव्हांखे अज़ाब आफ़त सां पकड़ींदो। वक़्तु ख़्वाब मन निफ़्तरा, जेको इहे जेके तव्हां कूड़ था ठाहियो न, असल शइ त कान्हे तव्हां वटि, त इहे जेकॾहिं कूड़ ठाहियो था त पोइ बेशक उहो मुराद खे कोन पहुचंदो। फ़तनाज़ऊ अमरहूं बइनहुम, असरु न जो आहे, पोइ जादूगर थोरा कंफ्यूज़ त थी विया, ऐं पोइ वरी पाण में गुफ़्तगू कयूं, ॻुझूं सलाहूं कयूं। त हिते अनाउंसमेंट थो करे फ़िरौन थो करे, या उन जेको माण्हू थो करे अवाम जे आॾो वॾो। कालू इन हाज़ान लसाहिरान, जे बाबा हे हिकिड़ा ॿ जादूगर आया आहिनि, युरीदान, इन्हनि जो पर्पज़ ऐं मक़सदु आहे, ऐं युख़्रिजकुम मिन अर्दकुम बिसिहरिहिमा, इहो इन्हनि जो इरादो आहे त तव्हांखे हिन मुल्क मां जादूअ जे ज़ोर ते ज़ोरीअ लोधे ऐं पंहिंजे प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ो कनि। यज़हबा बि तरीक़त कुमुल मुसला, ऐं जेको असांजो जेको मज़हब आहे या जेको तव्हांजी सोसाइटी डेवलप कई अथऊं, जेको आहे सो उन्हनि खे विञाइण था चाहिनि। तंहिंजे करे जादूगरनि खे ऐलान करे चवंदा, फ़जमऊ कई दकुम सुम आतू सफ़ा, ए जादूगरो तव्हां हिकु थी, हिकु माना हिकिड़ो ॻंढिजी पाण में तव्हां जेको सो पंहिंजा जादूअ सां सामान गॾु कयो। वक़द अफ़लहल यौम इस्ताला, तंहिंजे करे वॾो इनाम उन्हनि खे मिलंदो तव्हां मां, जेकॾहिं तव्हां कामयाबु थी वियो। बिस्मिल्लाह, कमु शुरू थो थिए। जादूगरनि चयो मूसा ले, कालू या मूसा इम्मा अन तुल्कीअ व इम्मा अन नकून अव्वल मन अलका, जे हाणे तोखे जेको ॾेखारिणो आहे या कुझु उछलाइणो आहे तूं कंदे या पहिरीं असां कयूं। काल बल अलकू, मूसा अलैहिस्सलाम चयो न शुरू कयो तव्हां। फ़ैज़ा हिबालूं असीअहूं, त हुननि जेको आहे सो लठियूं ऐं रसा उछलाया। त युख़यल अलैह मिन सहरहिम, त हिननि खे अखियुनि में महसूसु पियो थिए माण्हुनि खे हिननि जे हेप्नोटाइज़ करण जे
अनहा तसा त इहे लठियूं असल में लठियूं ऐं रसियूं इहे नांग थी पिया हलनि, पर युखयल ओरिजिनल कोन आहे। युखयल माना फील पिए कयो माण्हुनि, इहो आहे जादू। त यानी हुननि अहिड़ो हिप्नाटाइज़ कयो माण्हुनि खे जो हुननि खे फील पियो थिए त हीअ, हालांकि हुननि रसियूं उछलायूं ऐं लठियूं उछलायूं, पर फील पियो थिए त हीअ रसियूं। ऐं इहो हिप्नाटाइज़ या जेको बि हुननि कयो मूसा अलैहिस्सलाम ते असरु करियो। चए थो औज ज़फ़ी नफ़्सी ख़ीफ़तन मूसा, त मूसा अलैहिस्सलाम बि थोरो दिलि में डपु फायो त हलो हेॾियूं भलाऊं हेॾियूं नांग, उहो बि त इंसानु हो न, उन ते बि असरु पइजी वियो। अस्सलामु अलैकुम, ही प्रोग्राम आहे सहरी टाइम ऐं आउं आहियां इंजीनियर शफ़ीअत लाखो। त छा थियो त हिननि जेके जादूगरनि रसियूं उछलायूं त अखियुनि ते हुननि सिहर कयो, तख़यल हुननि खे फील थियो, जेके एक्चुअल कोन हो त हीअ लठियूं ऐं रसूं इहे बलाऊं आहिनि, ऐं इन जो असरु मूसा अलैहिस्सलाम ते थी वियो। तंहिंजे करे औज ज़फ़ी नफ़्सी ख़ीफ़तन मूसा, त पर मूसा पंहिंजे दिलि में डपु पायो। हाणे हिन मां असांखे ख़बर पए थी त जेकॾहिं दुनिया में इहे जेके जादू आहिनि या जेके जिन आहिनि, इन्हनि जो असरु इंसाननि ते थिए थो, लेकिन निमाज़, रब जी यादगिरी, रब जो ज़िक्र करण जे करे इहो मोमिन इन्हनि खां घणे भाङे बची वञनि था। अलाह चए थो, मां मूसा ॾे वही कई, कुलना ला तख़फ़ इन्नक अंतल आला, चई ड्रिज न, तूं कामयाबु थींदे। अलक माफ़ी यमीनिक, तंहिं उछलाया लठ जेका तुंहिंजे हथ में आहे। तलकफ़ मां सनऊ, छो त इहा लठ वॾो नांग थींदी ऐं असुली थींदी, इहो सभु रसियूं खाई वेंदी। इन मां सनऊ क़ईद साहिर, ऐं जेके इहे जादूगरनि जेके शयूं ठाहियूं आहिनि इहे फ़्रेब आहिनि। वला युफ़िल साहिर हैसु अता, इहे फ़्रेबी जादूगर जिते वेंदो उते कोन कामयाबु थींदो। अबा मूसा लठ जो उछलाई त हू त असली नांग हो, बुख में उहो लठियूं ॿठियूं रसियूं सभु चट करे वियो। लेकिन जादूगर त ज़हीन हूंदा आहिनि न। हाणे सम्झो त इहे उन वक़्त जा जादूगर अॼोके दौर जा वॾा डॉक्टर ऐं इंजीनियर हुआ, जिन वॾी महिनत सां इहे सॼियूं शयूं सिखियूं। त ज़ाहिर आहे त उन्हनि खे त ख़बर ई त हीअ त असली आहे भला। उल्की सरद सुजदन, सभई जादूगर सजदे में किरी पिया, छो त हुनखे सचु नज़र आयो न। ज़हीन माण्हू, तॾहिं मां चवंदा क़ुर पाक खे अदा इंजीनियरो, डॉक्टरो, प्रोफेसरो, तव्हां पढ़ो, तव्हांखे अलाह ताला इन मंज़िल ते पहुचायो त माना का IQ आहे न तव्हां वटि। हाणे जेकॾहिं इन IQ सां हिन क़ुर खे पढ़ंदव, तव्हां वॾो असरु थींदो ऐं तव्हां अॻिते हली अलाए छा कंदव। एॾो मुआशिरे खे तव्हांजे हिन सम्झ मां फ़ाइदो पवंदो। त उहे बि त जादूगर पंहिंजे वक़्त जा इंजीनियर डॉक्टर हुआ न, जे हुननि ॾिठो त हीअ वाक़ई असली आहे, त यकदमि सजदे में किरी पिया। कालू आमना बि रब हारून मूसा, चऊं असीं हारून अले ऐं मूसा जे रब ते ईमान था आणियूं त हीउ सचो अलाह जो पैगम्बर आहे। इहो थी नथो सघे त हिकिड़ी लठ असली नांग ठही पवे। हिते फिरौन जी सॼी फ़ौज ऐं फिरौन वारा वाइड़ा थी विया। चईं त काल आमन तुम लहू क़बल आज़न लकुम, फिरौन चयो अलाह अथव, माना मूंखां बिना पुछण जे मुंहिंजे पोयां तव्हां हिन ते यकीन करे आया हो। इन्नहू लकबीर कुमुल्लज़ी अल्लमकुम सिहर, चई हाणे मूंखे ख़बर आहे तव्हांजो वॾो जादूगर आहे, सभु तव्हांजा शागिर्द आहियो, हे तव्हां ड्रामो कयो आहे। फल उक़त ते अन आइदियकुम व अर्जुकुम मिन ख़िलाफ़, चई हाणे मां नथो कुझु तव्हां कयां, हाणे मां हथु हेॾो साॼो कटींदुसि, वरी खाॿी टंगो बि कटियांव थो। वरी उन खां पोइ या सज़ा ॾियण खां पोइ सूर सण खां फ़ौक़त ते अन आइदियकुम अर्जुकुम मिन ख़िलाफ़ वल उसल बन्नकुम फ़ी जुज़ी नखिल, पोइ उन खां पोइ मां तव्हांखे खजीअ जे वण ते मथे करे ऐं कोका ठोके बीहारींदुसि। वल ताल मुन अयुना अशद अज़ाब अबका, त तव्हांखे ख़बर पइजी वञे त कंहिंजो अज़ाब सख़्तु ऐं हमेशह रहण वारो आहे। फिरौन चयो हिननि खे, त असांजी बेइज़ती कराए छॾी आहे सॼे माण्हुनि जे साम्हूं। त जादूगर छा था चवनि, सुभान अल्लाह, जंहिंखे अलाह, जिन खे नज़र अची वञे हक़ीक़त, पोइ उहे अलाह वारा थी था वञनि। तव्हांखे नज़र अचे थी, हिन क़ुर खे पढ़ो त अहिड़ियूं सवे हक़ीक़तूं तव्हांखे हिन क़ुर मां नज़र ईंदियूं जो तव्हां बिल्कुलु चेंज थी वेंदव। छा था चवनि, कालू लन नो सिरक अला मां जा नामिदल बईनात, तंहिंजे करे चयईं तुंहिंजो इहो जेको धमकी आहे न, असां ते असरु कान कंदी, छाकाणि त असां वटि अलाह जे तरफ़ां अहिड़ो दलील आयो आहे ऐं जंहिं असांखे पैदा कयो आहे। फ़क़िज़ मां अंत काज़िन, ॾे हुकुम जेको तोखे ॾियणो आहे,
इन मां तक़ज़ी हासिल हयात दुनिया, तुंहिंजो हुकुम त हिन दुनिया में हलंदो न। इना आमना बि रबना, असां हाणे ईमान आंदो आहे पंहिंजे रब ते। हिकिड़ी शइ ॾिठूं न, अहिड़ा शयूं क़ुर में तव्हांखे सवें मिलंदियूं। प्रोफेसर साहब हो, डॉक्टर हो, सियाण हो, सियासतदान हो, ऐं असांजे क़ौम परस्तुनि में बि एॾा इंटेलिजेंट माण्हू अदा भाइरो, मां तव्हां सां गॾु आहियां हर काम में। हे कैनालनि जो मनसूबो इहे ठगी करे कयो अथनि, ऐं माण्हुनि खे था चवनि त असां हिन जे फेवर में न आहियूं। कढो मिनट्स कढो, हिन में लिखियलु आहे त जेको आहे सो प्रेसिडेंट हाउस में हुननि इन ते सयूं कयूं आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त इहे अदाउ तव्हां हिन क़ुर ते त अचो त तव्हांखे अलाह जी मदद बि हासिलु थींदी। हे सिंध इस्लाम आहे न, इन तरक़ी कराई न असांखे जॾहिं सिंध सताबी हूंदी। ऐं इहो इस्लाम असां सिंधी, हिंदुस्तान जा मुस्लमान, बांग्लादेश जा गॾिजी 1000 साल मुल्क ते हुकूमत कईसीं। इहा अलाह जी मर्ज़ी हुई न, ऐं हाणे असां ज़लील आहियूं। सो इहो जेको लठ वारो वाक़ियो में जेके जादूगर छा था चवनि, इना आमना बि रबना लियग़फिर लना ख़तायाना, जीअं असां अलाह ते हींअर ईमान आंदो, हाणे रुगो तौबह ज़ारी था कयूं त असांजूं ख़ताऊं माफ़ु करे। वमा अकरहतना अलैहि मिन सैर, ऐं जंहिं जादू करण ते असांखे ज़ोर करे हिते घुराए वियो, अलाह उन खां माफ़ी ॾिए। वल्लाहु ख़ैरु अबका, बेशक असांजो अलाह भलो ऐं सदाईं रहण वारो आहे। बाक़ी इहो सचु आहे, इन्नहू मन यात रब्बहू मुजरमन। ॾिसो, हीउ क़ुर कंहिं न ठाहियो आहे, हीउ क़ुर रब तां मथां नाज़ुल थियणु हिकु हिकु लफ़्ज़ थियल आहे। चए थो त जेको मुंहिंजे पारां वटि ॾोहारी थी ईंदो, इन लहू जहन्नम, उहो जहन्नम में वेंदो। ला यमूत फीहा वला यहिया, न उते मरंदो न ज़िंदा रहंदो। वमई याती मोमिनन, बाक़ी जेको मोमिन थी वठिसि, चङा कम करे ईंदा, अमल सालिहतन फूलाकलम दर्जातन उला, त उनजा वॾा मुर्तबा आहिनि। भई काइनात जो रब आहे, ॾिनो त छा कंदो, असां छा था करे सघूं। हेॾी वॾी काइनात, हे पहिरियों आसमान केतिरो मथे आहे, यानी जेको सिज आहे न, उहो असांखां 9 करोड़ किलो मेल परे आहे, ऐं रोशनी सिज जेका आहे उहा बि 9 मिंटनि में थी असां वटि पहुचे। पर सिज जेको सो पहिरें आसमान जे 5% ते आहे, बाक़ी 95% जे पोयां आसमान आहे पहिरियों, वरी पोइ ॿियों, पोइ टियों, पोइ सतों। छा कुदरत आहे अलाह जी। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो फरमाई त जन्नत में 100 दर्जे हैं और हर दर्जा 2 दर्जों के दरमियान आसमान ज़मीन जेतिरा फ़ासिलो आहे। माना जन्नत बि एॾी वॾी, अलाह अकबर अलाह अकबर, अलाह साईं अलाए छा आहे। त जन्नत जे हिकिड़े दर्जे ॿिए दर्जे में एॾो फ़र्क़ु आहे जीअं आसमान ज़मीन जो फ़र्क़ु आहे। ऐं सभ खां मथियों जेको जन्नत आहे उहो फिरदोस आहे, ऐं जन्नत में 4 नहरूं उतां निकिरनि थियूं, उनजे अॻियां मथां अलाह जो अर्श आहे। सो अलाह फरमाए जन्नात अदनिन तजरी में तहतल अनहार, सदाईं रहण जा बाग़ जिन में वाहियूं वहनि थियूं, ख़ालिदीन फ़ीहा, उते सदाईं रहंदा, परमनेंट रिहाइश आहे। ज़ालिक जज़ाउ मन तज़क्का, जेको पाक थियो तंहिंजे लाइ बदिलो आहे। पाक कीअं थी, पोइ रुश्वत न वठण जे करे, कूड़ न ॻाल्हाइण जे करे, ग़रीबनि जी मदद करण जे करे, इहा पाकई आहे न। जेको पाण कमायो था अलाह जे रस्ते में ॾियण जे करे। पोइ अलाह ताला जॾहिं फिरौन सां झेड़ो वधी वियो, पोइ अलाह ताला लक़द ओहीना इला मूसा, बेशक मूसा अलाह वही कईसीं, चईसीं अन असर बि इबादी, ऐं निकिरी पओ, इहे सभई जेके तुंहिंजा बाना आहिनि बनी इसराइल जा, सभिनी खे कढ, रातो राति निकिरी वञ ऐं समुंड जे तरफ़ वञो, मां समुंड मां तव्हां लाइ रस्तो ठाहींदुसि। ला तख़ाफ़ दरकऊं वला तख्शा, ऐं पकड़ जे भउ न कर, ऐं न को ॿुॾण खां डिॼ। हे साईं, सॼा लश्कर वठी मूसा अलैहिस्सलाम निकितो, लखे माण्हू, हज़ारे। फिरौन खे ख़बर पइजी वई, फ़तब फिरौन बि जुनूदी, फिरौन जो लश्कर, फिरौन पंहिंजे लश्कर अगरि जे पोयां पियो। पोइ गशियहुम मिनल यम गशियहुम, पोइ छा हो त मूसा अलैहिस्सलाम खे अलाह जो हण लठ समुंड में तो रस्तो ठही पियो ख़ुश्क, अंदरां उहो गिड़ी विया। हे जो वरी फिरौन जे पोयां साॻे रस्ते में वियो त पाणी अलाह ख़तमु करे छॾियो, ऐं पोइ जेको आहे सो उते ॿुॾियो। व अज़ल फिरौन क़ौम वमा हदा, फिरौन पंहिंजी क़ौम खे गुमराह कयो ऐं सिधो रस्तो न लाथो। या बनी इसराईल, हाणे उन्हनि खे थो चवे, कद अंजई नाकुम मिन अदुइकुम, असां तव्हांखे तव्हांजे वेरीअ खां बचायो। ववाद नाकुम जानब तूर अल अईमन, ऐं जबल जे साॼे पासे खां अव्हांखे तोरे ॾियण जो अंजाम कयोसीं।
नज़ल न अलैकुम मन व सलवा, ऐं तव्हांखे मन सलवा बि लाथीसीं जो रस्ते में हुनखे खाधे जी का शइ कान हुई। ऐं चयोसीं कुलू मिन तइबात मां रज़क़नाकुम, उन्हनि शयुनि मां पाक शयूं खाओ जेके असीं तव्हांखे ॾिनो आहे। वला ततगऊ फी, ऐं नाफ़रमानी न कयो। पोइ यहल अलैकुम ग़ज़बी, पोइ अव्हां ते मुंहिंजो ॾमर नाज़ुल थींदो। वमई यहल अलैहि ग़ज़बी, जंहिं ते मुंहिंजो ॾमर नाज़ुल थियो फ़क़त हवा सो बेशक उजड़ी वेंदो। इन्नी लगफ़ारुन सुभान अल्लाह, अलाह चए थो मुंहिंजो मग़फ़िरत जो दर खुलियो पियो अथव। लिमन ताब, कंहिंजे लाइ? पहिरियों त अॼु उहो चवे त मां जेको कुझु बुरो कमु कयो आहे, अॼु अलाह साईं मां तौबा थो कयां। आमन, ऐं ईमान आणे त इहा तौबा मां उन ॾे थो कयां जेको हिन काइनात जो पालनहार आहे, जंहिं असांखे पैदा कयो आहे। वरी उन खां पोइ अमिल सालिहन, उन खां पोइ नेक अमल शुरू कंदो। सुम तदा, त पोइ बेशक चई त पोइ इन सिधो रस्तो लधो माण्हू, ऐं मां बख़्शींदड़ आहियां। मूसा अलैहिस्सलाम क़ौम खे लीड करे वियो पियो, पर पोइ वरी थोरो तकड़ करे ऐं अलाह साईं सां मुलाक़ात लाइ पहाड़ ते चढ़ी वियो। त अलाह पुछेसि थो वमा आजलक अन क़ौम के या मूसा, चई तूं अॻु में क़ौम खे छॾे छो आहीं पोइ हिते? काल हुम उलाए अला असरी, चई मुंहिंजे पोयां अचनि था। उहा अजिल तो इलाही रबी रे तरदा, बसि तोसां शौक़ो मिलण जो त मां जीअं तोॾे तकिड़ो अचां त तूं मूंसां राज़ी थी। सुभान अलाह। अलाह चएसि त काल फ़ इना कद फतन ना क़ौमक में बादिक व अज़ल हुमा सामरी, चई बाक़ी असां तुंहिंजे क़ौम खे पोयां परखियो ऐं उन्हनि खे सामरीअ गुमराह कयो आहे। सामरी जेको हो सो मिनिस्टर हो फ़िरौन जे दरबार में बनी इसराइल जे तरफ़ां, ऐं जेको ज़ुल्म थींदो उन में जो हिसो हूंदो। पर जॾहिं माइग्रेशन कंदे हे बि उन्हनि में शामिलु थी पियो। त मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो पंहिंजी क़ौम ॾे। और रजा मूसा अला क़ौमी ग़ज़बान असफ़ा, चिड़ी आहिनि। काला या क़ौम अलम यदकुम रबकुम वादन हसना, छा तव्हांजे पालनहार अव्हांखे चङो अंजाम न ॾिनो हो छा? पोइ अव्हां ते छा मुदो डिघो थी वियो छा? पोइ छा या मुंहिंजे पालनहार जो ॾमर पाण ते नाज़ुल थियणु तव्हां घुरियो आहे छा? फ़ख़्ला तूं मोइदी, ऐं तव्हां मुंहिंजे अंजाम जी उबतड़ाई कयव। छा कयो सामरीअ? ॿुधायां थो। उन ॻोठ मां जंहिं महिल लंघनि पिया त इहो नूह अलैहिस्सलाम जी क़ौम हिंदू क़ौम आहे, ऐं उन्हनि इहे जेके से शिरक शुरू कया आहिनि त जेके नेक माण्हू मरी था वञनि, नेक माण्हू जेके मरनि था त उन जूं सूरतुनि जूं मूर्तियूं रखियूं अथनि। हू चवनि था त असीं मूर्तीअ खे कोन था पूॼूं, मूर्ति जेका आहे सा उन बुज़ुर्ग जंहिंजी शिकिल जी आहे उन ते आवाज़ थी पहुचाए, छो त उहो जेको अलाह जो बुज़ुर्ग आहे, भॻवान जो बुज़ुर्ग आहे, उहो जन्नत में वेठो आहे भॻवान वटि। तंहिंजे करे जेको सो त आवाज़ त कोन थो पहुचे, हीअ असां रखी आहे, इहा पहुचाए थी, असांखे ईअं सम्झायो वियो आहे। वरी उन खां पोइ इहे जेके गऊं आहिनि उन खे माता माता चई वरी उन्हनि जूं बि जेको सो बुत रखनि था पूॼण लाइ। त इहो थियो पिए त जॾहिं हितां लंघिया त हिकिड़ो मंदरु हुजे जंहिंमें इहा गऊं जो बोतो हुजे, ऐं उते सभई हुनजी पूॼा पिया कनि। ऐं हर अहिड़े मंदरनि ते या अहिड़नि जायुनि ते या दरगाहुनि ते चमचा वेठल हूंदा आहिनि, जेके कमाइनि ॿमाइनि कोन था। उनजो कमु आहे माण्हुनि जा टपड़ चोराइणु, माण्हुनि खे कूड़ा ॻाल्हियूं ॿुधाइणु त साईं हिकिड़ो अंधो आयो, बसि रुनो दुआ घुरियईं, अखियूं सॼो थियो, सभु कूड़ ठाहे रखंदा आहिनि। त तंहिं ते तो छा कयो आहे? कालू मां अख़लफ़ ना मोइद बि मलिकिना, चयूं त असां तुंहिंजी बरख़िलाफ़ी पाण कान कई आहे, पर फ़िरौन जी क़ौम जे ज़ेवरनि मां असां जेके खणी पिए आयासीं त इहे असां बाहि में विधा। सामरी चयो त विझो बाहि में, हिन मां असां गाबो था ठाहियूं। अख़रज लहुम इजलनि, पोइ उन मां गाबे जो बोतो कढियईं। जसद लहू ख़्वार, ऐं उहो उनजो अहिड़ी तरह सां हुन में टुंग कई जो हवा लंघे पई त रंभ पई निकिरेसि। फ़कालू हाज़ा इलाहुकुम, चईं ही तव्हांजो अलाह हुआ। व इलाह मूसा, मूसा जो बि इहो अलाह हुआ। पर नसीह, ऐं जेको सो मूसा तव्हांखे कोन ॾसियो आहे, हिन खां इहा ॻाल्हि ॿुधाइणु तव्हांखे विसरी वई। छो त सामरी कन्विंस थी आयो मंदर मां त हीउ कमु थिए थो, चई असां बि ठाहियूं। अलाह थो चए त तव्हां अहिड़ी शइ खे यकीन था रखो, अफ़ला यरउन अलाह यर्जु इलैहिम कौला, त उहो ॻाल्हाए बि कोन थो का सघे, वरंदी बि कोन थो ॾिए। भई जेकॾहिं ॾिसो न, अलाह थो चए मां तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियां, ऐं तव्हां दिलि में सोचियो था मां ॿुधां थो, माना ॻाल्हाए चऊंसि या दिलि में चऊं, उन लाइ ॻाल्हि साॻी आहे। पोइ शयूं बि हुन जूं आहिनि। हाणे जंहिंखे असां सॾियूं था त उहो वरंदी ॾिए थो, माना कोन थो ॿुधे। जॾहिं ॿुधे नथो कमु किथां कंदो? ऐं जेकॾहिं ॿुधे बि सही त हुन वटि अलाह जूं शयूं हुन जूं त न आहिनि के, त गाबो बि साॻी ॻाल्हि आहे। त
त ॾिसनि भला हलो जेकॾहिं इहो अलाह हुआ त ॻाल्हाए त सही न। चए थो अफला यरून अलाह यरजु इलैहिम कौला, त जेको वरंदी ॾिठऊं कोन वरंदी कोन थिए वला यमलिकु लहुम ज़रऊं वला नफ़ा। ऐं पोइ इहो गोतो या इहे जेके दुनिया मां हलिया विया आहिनि जंहिंजा रूह हिन वक़्तु जन्नत में आहिनि या दोज़ख में आहिनि, हिन वक़्तु बि इहे तव्हांखे न ॾुख ॾेई सघे था न तव्हांखे सुख ॾेई सघनि था। लक़द काल लहुम हारून में क़बुल, त हारून अलैहिस्सलाम खे त छॾे उनखे रोकण जी कोशिशि करेई पिए। चयईं या क़ौमी इन मां फुतिन तुम बि, चईंदे हीउ जेको सो तव्हांजे लाइ हिकिड़ी अलाह जी तरफ़ां आज़माइश आहे। इन रबकुम रहमान, तुंहिंजो रब पालनहार ॿाझारो आहे। फतबियूनू व अतीउ अमरी, मां अलाह जो रसूल आहियां, तव्हां मुंहिंजो चवणु वठो न ऐं मुंहिंजो हुकुम मञो। मां छाजे लाइ रसूल थियो आहियां? मां थो तव्हांखे चवां त हीउ सभु ठगी आहे। चऊं कालू लन नबरह अलई आकिफ़ीन हता यर्ज इलैना मूसा, चऊं असां हिन जा मुजावर आहियूं, हिते असांखे ॾोकड़ जाम मिलनि पिया था, असां हीउ सिस्टम कोन छॾींदासीं, वरी मूसा अचे त पोइ ॾिसंदासीं। त मूसा अलैहिस्सलाम पहिरीं त भाउ खां अचे पुछो, काल या हारून मां मन कई राई तुम ज़लू, हारून तो उन्हनि खे झलियो कोन त हे जेके आहिनि से गुमराह पिए थिए ॾिठई। अलाह ततबियनी फ़असई तमरी, त मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी कई छा ऐं मुंहिंजे पुठियां न लॻे, मूं वारो कमु तोखे सम्झ में न आयो ऐं तो मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी कई। ऐं इन करे उन पकिड़ियईंसि, वञी ॾाढीअ में हथु विधईंसि। काल यबन उम, चयईंसि त ए मुंहिंजा भाउ माना माउ जा पुट, ला ताख़ुज़ बि लहयती वला बिरासी, इहो हथु छॾु मुंहिंजे ॾाढीअ ऐं मथे मां। इनी ख़शईत, मां हिननि सां ज़बरदस्ती करण वारो हुउसि, लेकिन मूंखे ख़ौफ़ हो अन तक़ूल फ़रक़्त बैन बनी इसराईल, त पोइ थियनि थिया ॿ फ़िरका थियनि हा, हिकिड़नि सां विड़ा हा पर उहे इन गाबे जी पूॼा में लॻी वञनि हा, ॿिया मुंहिंजे चवण में चवनि ॿ थी विया। हाणे बि ईअं ई आहे न, हींअर जेके शिरक कनि था उहो तबिको जुदा थी वियो आहे ऐं बाक़ाइदे हुन टीवीअ जा चैनल खोले माण्हुनि खे गुमराह वेठा कनि, ऐं ॿिया जेके शिरक कनि कोन था थियनि। मां ड्रिगुसि त इहो न कमु थिए, ऐं पोइ वरी तूं चई हा त मुंहिंजो इंतज़ारु कोन कयव। मूसा अलैहिस्सलाम सामरी खे घुरायो, काल फमा ख़तबुक या सामरी, चई इहो छा थो सिस्टम शुरू कयो आहे? हाणे छा थो चए? काल बसरत बिमा लम यबसरू बि, चई मूंखे अहिड़ी शइ मां ॾिठी जेका ॿियो केरु न पियो ॾिसे। इहे सभु चोर ठग इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। साईं मूंखे ख़्वाब में आयो, इहे सभु ठगियूं। ऐं कब्ज़तनि में असर रसूल, ऐं पोइ जेको आहे सो मां रसूल जे घोड़े जे पेरनि हेठां मिटी कढियमि। हाणे रसूल केरु हो? शैतान हूंदो जेको हिन आॾो फिरियो हूंदो या जिन हूंदो। ऐं पोइ उन्हीअ खे मां उहा गाबे जे बोते में विधमि, कज़ालिक सवलती नफ़्सी, इहो मुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु आयो, मूं ठाहियो आहे। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। सहरी टाइम में इंजीनियर शफ़ी लाखो मुंहिंजा भाउरो, त ॻाल्हि हले पई त सामरीअ इहो ई बहानो कयो, साईं मूंखे शइ हिकिड़ी ॾिसण में अची वई, हिकिड़ो को अलाह जो वली या को घोड़े ते हो, पोइ हुनजे पेर जे हेठां मिटी निकिती, वरी मां हिन गाबे जे जेको सोन बोन वठी ऐं पिघारे विधमि, बसि मुंहिंजी दिलि इहो मूंखे सोचायो। हाणे इनखे सज़ा थो ॾिए। काल फ़ज़हब फ़इन लक फ़िल हयात अन तक़ुल ला मिसास, चई पहिरीं ॻाल्हि त हाणे तोखे पहिरीं सज़ा आहे त तूं ऐं तुंहिंजो पोइ वारा इहे दुनिया में हयाती में सज़ा त चवंदव त मूंखे टच न कयो। अॼु बि तव्हांखे एतिरा ॿावा मिलनि था नेपाल में, हिंदुस्तान में, जेके तव्हांखे टच न करणु ॾींदा। इन लक मोइदन लन तुख़लफ़ऊ, ऐं जेको बाक़ी ॿियो जेको अंजाम आहे उहो तोसां पूरो थींदो। वंज़ुर इलाहक, हाणे हे जेको तो गाबो ठाहे इन खे ॾिस, अलज़ी ज़लत अलही आख़िर जंहिंजे अॻियां मुजावर थी वेठे, ल नुहिर कन्नहू, इन खे असां हाणे साड़े छार कयूं। सुम ल नंसिफ़न्नहू फिल यम नसफ़ा, पोइ इन खे दरियाह में वञी छार खे उछलायूं था। अल्लाह, हाणे इहा जेका छार दरियाह में वई, इहे जेके गाबे खे पूॼण वारा अॼु बि उन दरियाह जी पूॼा था कनि ऐं गाबे जी पूॼा बि कनि पिया था।
पर उन सां गॾु कनि था। अॼु बि दरियाह ते वञी ऐं उनखे पोतर सम्झनि था, उन सां वेंझनि था। इहो सॼी लिश हलेव पई थी यकी। इहे माण्हू ख़तमु कोन था थियनिव, इहे सदियुनि खां हिकिड़े लेवल ते हलंदा रहनि था। इन्नमा इलाहुकुम अल्लाह, यादि रखो अलाह तव्हांजो उहो अलाह आहे अल्लज़ी ला इलाहा इल्लाहु, जंहिंसां को इबादत जे लाइक़ु शरीक न आहे, न को ॿिए खां घुरिबो। वसिय कुल शइ इल्मा, छो त हुनखे ज़रे ज़रे शइ जो इल्मु आहे। तव्हांखे जेकॾहिं पेर में कंडो बि लॻे थो न त अलाह जी काइनात मां अलाह खे ख़बर पइजी थी वञे। जॾहिं एॾी इन अलाह वटि मालूमात आहे त पोइ त बटण उन जो दॿायो न, उन खां घुरो। तंहिंजे करे अलाह ताला नबी करीम सलाम चए थो त हीअ जेका तव्हांखे मां मूंसां जी स्टोरी ॿुधाई छाजे लाइ, कज़ालिक नकुस अलैक मिन अंबाए मा क़द सबक़, इहे जेके से गुज़री विया तंहिंजूं ख़बरूं तो ते बयानु करियूं था। वक़्तु आतईनाक में लदुना ज़िक्रा, ऐं इन्हीअ जे ॿुधाइण जे लाइ तो वटि ई क़ुर मोकिलियो अथऊं, नसीहत जो किताबु। बाक़ी मन आरद अनहु, जेको हाणे हिन क़ुर खे मुंहुं मोड़ींदो, या वधि में वधि तव्हांखे अरबी त अचे, हा अचे थी अरबी त नूर अला नूर, पोइ भली पढ़ो। ला जरमन अल्लाह यअलमु मा युसरून व मा युलिनून, इहा ॻाल्हि यकीनी आहे त उहे जेके लिकाइनि था, जेकी ज़ाहिर कनि था, तंहिंखे अलाह ॼाणे थो। इन्नहु ला युहिब्बुल मुस्तकबिरीन, वॾाई कंदड़ खे अलाह पसंदि कोन्हे। वॾाई केरु थो करे जेको पढ़े ई कोन थो अलाह जी। अलाह तव्हां सां अलाह ॻाल्हाए, तव्हां कन ई कोन था ॾियो। तव्हांजे दर ते हिकिड़ो वज़ीर अचे थो, ॿारहें बचे वञी पेरे पवंदव त हा साईं हुकुम कयो, छा था चओ, हीअं ॿाहूं वधी बीठा हूंदव। ऐं अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो इन क़ुर में, तव्हांखे अहसास ई कोन्हे त असीं खोले अलाह जी शइ ॿुधूं। चए थो वमन आरज़ अनहु, जेको हिन खां मुंहुं मोड़ींदो, फ इन्नहु यहमिल यौमल क़ियामत वज़ना विज़रा, पोइ इहो क़यामत ॾींहुं पंहिंजो भार खणंदो। छो त जॾहिं हिन जो तव्हां अलाह जी ॻाल्हि ई न ॿुधी त ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ सां गुज़ारींदो, केतिरियूं ग़लतियूं कंदो, अलाह जो वज़न तव्हांजे मथां थींदो। ख़ालिदीन फी, उते उन जहन्नम मां निकिरणो ई कोन्हे को। वसालहुम यौमल क़ियामत हिमिला, पोइ इहो बार उन ॾींहुं एॾो बुछड़ो तव्हां खणंदव जो चेल भॼंदव। यौम युनफ़क़ फी सूर, पोइ जंहिं ॾींहुं सूर फूकबी, नहशरल मुजरिमीन यौमइज़ी ज़रका यौमइज़ी ज़ुरका, त उन ॾींहुं जेके मुजरिम आहिनि उन्हनि खे अखियुनि खां झरो करे उथारींदासीं। यतख़ाफ़तून बैनहुम, पाण में सुसपुस कंदा। इन लबिस्तुम इला अशरा, त का परवाह न कयो, असां रहिया ई 10 ॾींहं आहियूं दुनिया में, एॾो को हिसाब थोरी थींदो असां। अलाह चए थो नहन अलम बिमा यक़ूलून, अलाह चए थो मूंखे सभु ख़बर आहे जेको ओॾी महिल ॻाल्हाइनि था या सुसपुस कनि था। इज़ यक़ूल अमसलहुम तरीक़तन इन लबिस्तुम इला यौमा, पोइ वरी उन्हनि मां के चवंदो त असां हिकु ॾींहं खां वधीक दुनिया में कोन रहिया आहियूं। यसलून अनिल जिबाल, बाक़ी हाणे नबी करीम सलाम वटि कॾहिं कॾहिं माण्हू सुवाल पुछनि था, चई तव्हां वटि आयो आहे को, पुछे थोसीं पहाड़नि जी बारे में ॿुधाए त पहाड़नि सां छा थींदो, क़यामत ईंदी त पहाड़ रहंदा न रहंदा। कुल यनसिफ़ा रबी नसफ़ा, अलाह बि उन्हनि पहाड़नि खे मिटी करे उॾाईंदो। फ यज़रुहा कान सफ़ा, पोइ उन जाइ ते पटु छॾींदो सिधो। ला तराफ़िया इवजऊं वला अमता, न उन में हेठाई हूंदी मठाई, छो त इहो हशर जो मैदान हूंदो। यौमइज़ी यतबिऊन अल दाई ला इवज लहू, पोइ उन ॾींहुं हिकिड़ो लीड कंदो सभिनी खे, ऐं उन जो आवाज़ु सभु को ॿुधंदो, ऐं ऐं जेके उनजे पोयां लॻंदा। व ख़शियतल अस्वातिल रहमान, पोइ सभु आवाज़ अलाह लाइ झका थींदा, हल्का थींदा। फला तस्मो इला हम, सभु सुसपुस पिया कंदा, वॾे आवाज़ सां केरु कोन ॻाल्हाईंदो। यौमइज़िन ला तनफ़उ शफ़ात इला मन अज़र लहू रहमान व रज़ी लहू कोला, जंहिंखे अलाह मोकल ॾिनी उनजे चवण खां सवाइ, ऐं उनजे चवण खां राज़ी थियो, तंहिंखां सवाइ उन ॾींहुं का सिफ़ारिश फ़ाइदो कान्हे। छाकाणि त अलाह ताला हर कंहिं माण्हूअ खे जी सिफ़ारिश लाइ इजाज़त कोन ॾींदो, छो त रिकार्ड त अलाह वटि आहे न। हिकिड़े माण्हू मिसल में शिरक कयो आहे, अलाह त ऐलान करे छॾियो आहे, जंहिं शिरक कयो मां उनखे जहन्नम में मोकिलियुसि, त उनजी शफ़ात केरु कंदो शिरकीअ जी। हाणे ॿियनि खे शफ़ात करण वारनि खे कहिड़ी ख़बर अथनि शिरक कयो आहे न कयो आहे। तंहिंजे करे हू अलाह हुननि खे ॾसींदो त हिन में गुंजाइश न आहे। या अलम मां बैन ऐदीम व मां ख़ल्फ़ऊं, बेशक अलाह जेको अॻियां ऐं जेकी पोइ अलाह ॼाणे थो। वला युहितून बि इल्मा, ऐं अलाह ताला वला युहितून बि इल्मा, अलाह जे इल्म केरु कोन परोड़े सघंदो त अलाह छा थो छा न। अनतिल वुजूल हयल कयूं,
सभु माण्हू सदाईं अलाह जे आॾो आजिज़ी कंदड़ आहिनि। वक़्तु ख़्वाब मन हमल ज़ुल्मा, ऐं जंहिं ज़ुल्म जो बार खयों सो चीं वार, माना ज़ुल्म जो बार असल में छा उते तव्हांखे वज़न रखंदा वेंदा, हे तो माण्हू मारियो अचे हिन जो हेतिरो वज़न, त चए थो त इहे मरी विया जेको एॾो ज़ुल्म जो बार खणंदा। वमई यमल मिन सालिहात व मोमिनुनि, पर जेकॾहिं नेक अमल कया अथई ईमान जे हालत में त मां अलाह खे राज़ी करण लाइ कयां थो, फला यख़ाफ़ ज़ुल्म वला हज़मा, सो न की ज़ुल्म खां न की नुक़सान खां डिॼंदा, कुझु कोन्ह थींदो उन्हनि खे। पर शर्त आहे त नेकीअ जो कमु अलाह खे राज़ी करण लाइ कजे। इन लाइ न त मूंखे माण्हू वोट ॾियनि, इन लाइ न त माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि, इहे सभु शिरक आहिनि। वकज़ालिक अंज़लनाहु क़ुरानन अरबियन, चए थो तंहिंजे करे ही क़ुर पाक मां अरबीअ में नाज़िल कयो आहे। वसरफ़ना फ़ी मिनल वईद, ऐं मंझि अज़ाब जो अंजाम तरह तरह सां बयानु कयो अथऊं, लअल्लहुम यत्तक़ून, त माण्हू डिॼनि, पोइ युहदिस लहुम ज़िक्रा, या उन्हनि लाइ नसीहत पैदा करे त ॿियनि खे ॿुधाइनि। हाणे अलाह ताला क़ुर अरबीअ में पैदा कयो आहे, असल क़ुर इहो आहे। ऐं जेके बि ॿियूं तफ़सीर या जेके तर्जुमा थिया आहिनि 114 ज़बानुनि में, उन्हनि ते निगाहबानी अरबीअ जो क़ुर आहे। इन जो मिसाल मां अॻु में बि ॾिनो, त इन जो मिसाल जीअं हाणे तव्हां हिकिड़ो पाउंड आहे, उहो वटि आहे, ताराज़े में विझूं था, लेकिन असुलु जेको पाउंड आहे उहो ब्रिटिश लाइब्रेरी में या म्यूज़ियम में रखियलु आहे एयर कंडीशन में। त तंहिंजे करे ॿिया जेके बि वट ठहनि था उन वट सां चेक करिणो आहे त हिननि जो वज़न जेको पंहिंजो ठाहियो अथनि घटि वधि त कोन्हे को। साॻे नमूने सां हीअ अरबी क़ुर निगाहबान आहे 114 ॿोलियुनि वारे क़ुर ते, त किथे कंहिं ग़लती त न कई आहे, लेकिन तव्हां ई असांजो क़ुर उहो आहे जेका असांजी ॿोली आहे। छाकाणि त असांखे मालूम करिणो आहे त अलाह असांखे चवे छा थो। तंहिंजे करे जर्मन जेकॾहिं जेको आहे सो चाइनीज़ में क़ुर पढ़ंदो, थी सघे थो अख़र पढ़ी वञे, ABC ख़बर हुजेसि, पर ख़बर त न पवंदसि त मां छा तनखे जर्मन खे जर्मनीअ में पढ़णो आहे। त असांजो क़ुर आहे त अलाह असांखे छा थो चवे, जंहिं बि ॿोलीअ में असांखे सम्झ में थो अचे त अलाह छा थो चवे, इहो क़ुर आहे असांजो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वसरफ़ना फ़ी मिनल वईद, ऐं इन में हर क़िस्म जा असां तव्हांखे अंजाम तरह तरह बयानु कया अथऊं। ओ युहदिस लहुम ज़िक्रा, त मन डिॼनि या उन्हनि में नसीहत पैदा थिए। फ़ताल अल्लाह मलिकुल हक़, पोइ अलाह सचो बादशाह मथे आहे। वला ताजल बिल क़ुर मिन क़बल ऐं युक़ज़ा इलैक वही, तंहिंजे करे क़ुर जॾहिं रसूल तव्हां ते नाज़ुल थिए थो त तकड़ि न कर, तो राज़िन थिए थो, बल्कि वधि में वधि एतिरो चओ रब ज़िदनी इल्मा, ए मुंहिंजा पालणहार मुंहिंजो इल्मु वधाए। माना क़ुर जेको तव्हां ते नाज़ुल थिए थो आराम सां ॿुधो, त जीअं इनखे तव्हांखे हिफ़िज़ करिणो आहे या कंहिंखे लिखिणो आहे त लिखे। वलक़द अहदना इला आदम मिन क़बल, बेशक आदम खे बि अॻु में इहो हुकुम कयो असीं, फ़नसीअ, पोइ विसारियईं, वलम नजिद लहू अज़मा, पोइ असां संदसि का पकी नियत न लधीसूं। वरी वापसि अलाह ताला असांखे वठी थो वञे, जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयईं, चए थो इस्कुलना लिल मलाइकत इसजुदू लि आदम फसजदू, त सभिनी फ़रिश्तनि आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो, इला इब्लीस कोन कयो, अबा की मां न कंदुसि। फ़कुलना या आदम इन हाज़ा अदून लक, चई हे ॾिठई, हाणे हे तोखे मञे नथो, तुंहिंजी सुपियारिटी खे नथो मञे, हे तुंहिंजो दुश्मन थींदो, साबित कंदो त जेको आहे सो वाक़ई तूं इन स्टेटस जे लाइक़ु न आहीं, ऐं हीउ तुंहिंजो दुश्मन आहे, ऐं तुंहिंजी घरवारीअ जो बि। फला युखरि जन्न कुमा में जन फ़तश्का, ऐं हे तोखे अटकलूं करे त जन्नत मां कढंदो, जेकॾहिं जन्नत मां तो कढी वेंदो, पोइ तोखे ॾुखियो थियणो पवंदो, पोइ तोखे दुनिया में वञिणो पवंदो, पोइ उते तोखे काठियूं मेड़ियूं पवंदियूं, तोखे अटो करिणो पवंदो, घर जो ख़र्चु हूंदो, मज़ूरी करणी पवंदी, हिते तोखे मुफ़्त जो पकी पकाई मिले थी, त इन करे ख़्यालु कजांइ। ऐं जन्नत में छा आहे, इन कला तजूफ़ी आहे, हिते तोखे लॻी न की बुख लॻंदी, वला तारा, न को उघाड़ो थींदे, अन कला तज़मौफ़ी आहे, वला तदा, ऐं जेको आहे सो हिन में न को तोखे उञ थींदी, न तोखे उस लॻंदी। पर शैतान अचे पहुतुसि, रूप मटाए, पोइ वसवस इलही शैतान, अचे शैतान धोखो ॾिनसि, काल या आदम हल अदुल्लक अला शजरतन ख़ुल्द वल मुल्किन ला यबला,
चई ॾिस तोखे अलाह तुंहिंजे मथां वॾी फज़ीलत कई आहे ऐं तोखे चयो अथई त जेकॾहिं हीअं हीअं कंदे त मां तोखे हितां कढंदुसि, तंहिंजे करे मूं वटि हिकिड़ी सुती आहे त हिकिड़ो अहिड़ो हिते जन्नत में वणु आहे जेकॾहिं उहो इंसानु न खाए त उन खां पोइ इहा बादशाही बि हमेशह रहंदी ऐं मौत बि न ईंदी ऐं उहा बादशाही ख़तमु बि कोन थींदी। सो शैतान हिन जी हाणे शैतान शिकिल मटाए को बुज़ुर्ग जी शिकिल करे आयो हूंदो, असां वटि बि धोखे ॾियण जा जिन ईअं बुज़ुर्गनि जी शिकिल इख़्तियार कंदा आहिनि। ऐं रसूल सां फरमायो त कॾहिं कॾहिं शैतान कंहिं बुज़ुर्ग जी ॾाढ़ी रखे कंहिं मजलिस में अचे तकी रखंदो आहे, अहिड़ी गंद फैलाईंदो आहे जो माण्हुनि खे शिरक में दाख़िल कंदो आहे, आर्ग्यूमेंट करे पोइ वरी माण्हू ॿाहिरि वञी चवंदो यार हिकिड़ो बुज़ुर्ग ॾिठोसीं, चई छा नालो हुअसि, या हदीस जा लफ़्ज़ थो ॿुधायां, चई नाले जी ख़बर न आहे बाक़ी ॻाल्हि वाह जी ईअं करे वियो आहे। इहो ई शैतान जा कम आहिनि, अॼु बि इहो करे पिए थो। हे जेके यूट्यूब ते अचनि केतिरा हिननि मां असली शैतान हूंदा जेके शिकिल अथनि बुज़ुर्गनि जी। साईं जे चवण ते वञो पन खाधनि, जीअं जो पन खाधनि फ़कला मिना बदत लहुमा सवातुमा, त हूअं कपिड़ा कोन आहिनि, ईअं घुमनि पिया पर हुन में फीलिंग ई कान आई। जीअं नंढड़ा ॿार हूंदा आहिनि त उन्हनि खे का फीलिंग कान थींदी आहे, जीअं पन खाधनि त फीलिंग अची वई, फीलिंग जो अची वई त शर्म महसूसु करणु लॻा। फ़तिफ़का यकसिफ़ान अले अमर वर्कल जन भॼंदा पिया, वॾा वॾा पन पटे पाण खे ढकनि पिया, ॿधनि पिया। माना उहा शइ केमिकली हुई कान उन्हनि में, पर उन में खां पोइ उहा शइ अची वई। उहा असां आदम, पोइ नाफ़रमानी कई आदम अलैहिस्सलाम, रॿ पंहिंजे रब जी फ़गवा, तंहिंजे करे भुलो। सुमश्तबा रबू फ़ताब अलैहि वहदा, पोइ अलाह ताला खे सॻोरो कयो, मथे बाझ सां मोटियो, पोइ सिधे रस्ते ते लॻाई, बाक़ी जन्नत में चई तूं हाणे हिन कम सां रही नथो सघीं, तोखे मूं वारनिंग ॾिनी त हे शैतान चवण ते न लॻजांइ, इहो तोखे हितां कढाईंदो। छो त हिते उते जेको ज़मीन ते तोखे सबलो सोघो करण जो हू पंहिंजा एजेंट मुक़ररु कंदो, तंहिंजे करे मैदान जेको फाइट जो ही ज़मीन थो करणु चाहे तॾहिं तोखे हितां कढे थो। अलाह चए थो हाणे काल अहबिता मिनहा जमीअन, तव्हां सभु हेठि वञो, शैतान बि लहे, बादु कुल बादुन अधून, तव्हांजी दुश्मनी क़ाइमु रहंदी। फ़मा याती यन न को मिनी हुदन, पर मां तव्हां ॾे वक़्तु वक़्त सां अहिड़ा क़ुर मोकिलींदो रहंदुसि। जॾहिं मुंहिंजे तरफ़ां तव्हां वटि हिदायत अचे, फ़मन नितब हुदाया, पोइ जेको हिन खे पढ़ी हिन ते अमल कंदो, फला यज़ुल वला यशका, त न गुमराह थींदो न उहो ॾुखियो थींदो। माना हिन खे सम्झण सां गुमराही बि कान थींदी, पर सुख बि मिलंदो, दुनिया में सुकून तव्हांखे मिलंदो। वमन आरदन ज़िक्री, बाक़ी जेको हिन क़ुर खां पासो कंदो, उनजी हिकिड़ी सज़ा हिन दुनिया में, फ़इन लहू मईशतन ज़नका, त उन जे लाइ मां ही मईशत जेका आहे उहा तंग कंदुसि, माना त हुनजो रिज़्क़ तंग थी वेंदो। हाणे तव्हां चवंदो त रिज़्क़ कहिड़ो तंग थींदो, हिन वटि किरोड़ रुपया पिया आहिनि, न रिज़्क़ आहे छा, इन जी डेफिनेशन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई आहे। जे तव्हांजो रिज़्क़ उहो आहे जेको तव्हां खाई हज़म कयो, ऐं तव्हांजो रिज़्क़ आहे जेको कपिड़ा पाए चोड़े छॾियव, ऐं तव्हांजो रिज़्क़ आहे जेको अलाह जे रस्ते में तव्हां ॾिनो, जेको तव्हांजे हुन अकाउंट में अलाह अर्श वटि रिकॉर्ड थी वियो आहे। इन खां अलावा सभु पराओ पैसो आहे जेको तव्हां छॾे वेंदव, अलाए पोइ दुश्मन खणे, दोस्त खणे, पुट खणनि, केरु खणे, इहो रिज़्क़ ई न आहे। तंहिंजे करे जेकॾहिं चए थो क़ुर खे चए था रित, माना हाणे ॾिसो तव्हां खाओ छा था, हा, या तव्हां जोर जी मानी साग में ॿोड़े था खाओ, साग जे पाणीअ में, त इहो कहिड़ो रिज़्क़ आहे। ऐं ॿियो जेको कपिड़ा तव्हां चोड़ियो था, ऐं ॿियो जेको अलाह जे रस्ते मथे मोकिलियो, हाणे ॾिसो न मां तव्हांखे छा मिलियो आहे, त इहो आहे। सो अलाह थो चए वमन औरतन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़नका, जेको मुंहिंजी यादि करण खां मुंहुं मोड़ींदो तंहिं लाइ बेशक हयाती ॾुखी थींदी। उहा न शरू योमुल क़यामत, अमां क़यामत ॾींहुं अंधो करे उथारींदासूंसि। त जॾहिं उथंदो क़बर मां ऐं अंधो हूंदो, त ज़ाहिर त अमूमन असां ख़ानदान जे क़बर में पूरबाऊं हेॾा अमड़ उथंदी, भाउ उथंदो, भेण उथंदी, चवंदो अमां तूं ॾिसी थी, चई हा बाबा, त चए थो अच्छा माना मां अंधो थियो आहियां, त अलाह ॾे हथो खणे, काल रबी लिमा हशरतनी आमा, हे मां क़ुर पढ़ांव पियो थो लफ़्ज़ लफ़्ज़, मां पंहिंजी ॿारी ॻोल्ह कयां, चए रब साईं मूंखे अंधो छो करे उथारियो अथई,
वक़द कुंतु बसीरा, मां दुनिया में अंधो कोन हुउसि, मां ॾिसंदो हुउसि। त आवाज़ ईंदुसि काल कज़ालिक आतत आयातुना फनसी था, चई तो वटि असां जूं ही आयतूं आयूं क़ुर वारियूं, चई तोखे असां ही मोकिलियो, तो हिन खे विसारे छॾियो। कज़ालिकल यौम तुनसा, तंहिंजे करे अॼु तोखे असां विसारियो आहे। इहो आहे न पढ़ण जो करे। ख़ुदा खे मञो, मुस्लमान आहियो त क़ुर खे हिन रमज़ान में सॼो ख़तमो पूरो कयो। असांजी मस्जिद जेका बाईपास थिया, इते असां क़ुर विरहाया आहिनि मुफ़्त में। असांखे केरु ॾोकड़ो कोन थो ॾिए, पंहिंजे खीसे मां था ख़र्च कयूं। क़ुर विरहाया अथऊं ऐं उन्हनि खे ॾिना अथऊं, सभई विरहायूं पिया था तर्जुमे वारा। त बाबा महीने में इहो तर्जुमो पूरो करे अचो, पोइ असीं तव्हांजी दावत कंदासीं ऐं पोइ तव्हांखे का ॾुखी ॻाल्हि हुन में आयत में लॻी आहे तव्हांखे एक्सपीरियंस। माइनि खे जुदा ॾियूं पिया था, मर्दनि खे जुदा। तंहिं करे टाइम कढी तव्हां हिकिड़ो दफ़ो अचो त सही न, मस्जिद में ॾिसो त तरावियूं कीअं थियूं अथनि तर्जुमे वारी। तंहिंजे करे चए थो त तोखे अंधो इन लाइ मूं क़बर मां उथारियो आहे जो तोखे त तो वटि असांजूं आयतूं आहियूं, पोइ तोखे विसारियो। अॼु असां तव्हांखे विसारियो आहे। कज़ालिक नज़ी मन असरफ़, ऐं अहिड़ी तरह उन्हनि खे इहा सज़ा ॾींदा जेके हद खां लंघंदा आहिनि। वलम युमिन बि आयात रबी, ऐं पंहिंजे अलाह जे आयतुनि खे मञनि कोन था। वल अज़ाबुल आख़िर अशद अबका, हीअ त नंढड़ी सज़ा अथव, आख़िर अञा अॻिते अज़ाब तव्हांखे ॾुखियो मिलणो आहे। अफ़लम यहद लहम, चई त हे जो तव्हां हिस्ट्री पढ़ो था, तारीख़ पढ़ो था, तव्हांखे उन तारीख़ मां इहो सबक़ु कोन मिलियो आहे त कम अहलकना क़बल मिनल क़ुरून, त तव्हां खां अॻु में केतिरियूं क़ौमूं हलाक थियूं, यमशून फी मसाकिन, जंहिंजे तव्हां रस्तनि ऐं बाग़नि ते वेठा कब्ज़ो कयो वेठा आहियो। हे पहिरीं ज़मीनूं कंहिंजूं हूंदियूं, हे रस्ता कंहिंजा हूंदा, काॾे विया उहे? त इहो बि तव्हांखे कोन थो ख़्यालु थिए त तव्हां जेके अॻियूं क़ौमूं हलाक थियूं, इन फी ज़ालिकल आयात उलिल नुहा, पर लेकिन अलाह चए थो इहो ध्यानु उन्हनि खे ईंदो जेके सियाणा हूंदा। अलाह ॾाढो पसंदि थो करे अकल वारनि खे, सियाणनि खे। ऐं सियाणा केरु आहिनि? सियाणा उहे आहिनि जेके ठॻियुनि में टाप थियनि। बेवकूफ़ माण्हू ठॻियुनि में टाप कोन थो करे सघे। सियाणा उहे आहिनि जेके सियासत में टाप थिया आहिनि। सियाणनि खां सवाइ सियासत में टाप केरु नथो करे सघे। सियाणा उहे आहिनि जेके ऑफिसरनि जे टाप ते आहिनि। इंटेलिजेंट खां सवाइ को टाप ते नथो वञी सघे। अलाह इन्हनि खे थो एड्रेस करे, तव्हांजी ड्यूटी आहे। ठग जेके टाप जा ठग उहे सियाणे में सियाणा हूंदा आहिनि। त अलाह फरमाए थो त हीअ जेके आयतूं क़ुर जूं आहिनि तव्हांजे लाइ आहिनि। हीअ तव्हांजे लाइ आयतूं आहिनि त तव्हां हिनखे पढ़ो। जेतिरो तव्हां सियाणा माण्हू हिनखे पढ़ंदव, ओतिरा अलाह जा नेक बाना थी वेंदव। एतिरो तव्हां मां हिन दुनिया में अमुन अमान ऐं नेकी फैलबी। वलौला कलिमतुन सबक़त में रबिक, बाक़ी हाणे अलाह ढिर ॾिनी आहे, हुन पंहिंजो हिकिड़ो शेड्यूल ठाहियो आहे, जे इहो न हुजे हा लकान लिज़ामन, त पोइ त तव्हां सां मुंहिंजो मुक़ाबिलो थिया। व अजल मुसम्मा, लेकिन जेको आहे सो असां तव्हांखे ढिर ॾिनी आहे कंहिं ख़ासि टाइम ताईं, न त पोइ त तव्हां सां मुंहिंजी वेड़ थिया। अलाह चए थो हाणे जो हाणे। बसि विर अला मां यक़ूलून, तंहिंजे करे अलाह ताला ॿियनि खे चवे थो, अलाह जे नबी करीम सलाम खे चए थो, ऐं उन्हनि खे बि चए थो जेके दीन जी कोशिशि कनि था। चए थो त तव्हां त मुड़ुसु माण्हू थियो, ऐं जेके तव्हां सां इहे टोकूं कनि था या चवनि था, बाक़ी तव्हां सभे बि हमद रबिक, तूं अलाह जी निमाज़ पढ़, अलाह जी तारीफ़ कर। क़बिल तुलू शम्स, फजुर जी निमाज़ पढ़ सिज उभरण खां में। व क़बिल गुरूब हा, वरी असर जी निमाज़ पढ़। व अनाए लेल, राति जी इशा पढ़। तहजद पढ़। व सभ व अतराफ़ नहार ला तरदा, ऐं अलाह जी पाकाई बयानु कर ॿियनि टाइमनि ते बि। बाक़ी वला तम दन ऐं नई क इला मां मताना बि अज़वाजन मिनहुम ज़हरतल हयात दुनिया। जी ॻाल्हि इहा आहे त बाक़ी जिन माण्हुनि खे मां ठठि ठांगर ॾिनो आहे न, तंहिंजे करे तूं इन्हनि खां इम्प्रेस न थी, छो त इहो दुनिया जी हयाती जो सींगार आहे। ले नफ़्ते न हम फी, इहो इन लाइ त हिन में आज़माया मां इन्हनि खे। व रिज़्क़ु रबिक ख़ैरू अबका, बाक़ी तुंहिंजे पालहाण जो रिज़्क़ु भलो सदाई रहण वारो, उहो तव्हांखे ॾींदो। हिन दुनिया में बि तव्हांखे एतिरो ॾिए जो तव्हांजी पूरत थी वञे। वामुर अहलक बि सलाद, बाक़ी पंहिंजे घर वारनि खे बि निमाज़ जो चओ। वस्तबिर अलैहा, ऐं मथिसि इस्तिक़ामत कयो, सबुरु कयो। ला नसल को रिज़्क़ा, अलाह चए थो ॾिसो न, मां तव्हां खां त न को मज़ूरी थो कराइणु चाहियां, न को तव्हां को रिज़्क़ थो घुरां। न हुन नर्ज़ुक़ुक, असीं तव्हांखे रिज़्क़ ॾियूं था। वल आक़िबत ले तक़वा, चङी आक़िबत पछाड़ी परहेज़गारनि लाइ आहे, अलाह ताला फरमाए थो।
वबरकातुहू। सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ीअत लाखो। त माण्हू छा था चवनि? बिस्मिल्लाह रहमानी कालू लौला यातीना बि आयातिन मिन रब्बी। चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो भला मौज़ो छो कोन थो आणी अलाह वटां जिन ॿियनि नबियुनि आंदा? त अलाह फरमाए थो अवलम तातिम बय्यिनतु मा फ़ी सुहुफ़िल ऊला। चए थो त पहिरियनि सहीफ़नि में बि नबियुनि वटि मौज़ा आया न, लेकिन नबी करीम सां फरमाए थो त मा मिन अंबिया नबियुन इला ऊतिय मा मिसलु आमन बशर। छो मूंखां अॻु में वाक़ई नबियुनि वटि मौज़ा ईंदा हुआ। मूसा अलैहिस्सलाम जी लठी, हज़रत ईसा अंधनि खे सॼो कंदो हो, लेकिन उन्हनि ते माण्हू ईमान था। व इन मां कान जी ऊती वहीअनि ओहा उलाले, मूं ॾे जेको वॾे में वॾो मौज़ो आयो आहे न, जंहिंखे तव्हां रियलाइज़ नथा कयो, उहो ई क़ुर आहे। अर्जू तंहिंजे करे मूंखे उमेदु आहे अन अकून अक्सर ताबे योमल क़यामत, तंहिंजे करे हिन मौज़े जे करे मुंहिंजी उम्मत सभिनी नबियुनि खां घणी हूंदी क़यामत जे ॾींहं ते। ऐं वाक़ई ईअं पियो थो थिए। हे अंग्रेज़ हिन क़ुर जी माना रुगो पढ़ी एॾो मुतासिर थियनि था जो इस्लाम 235% स्पीड सां फैलिजे पियो थो दुनिया में। वलो अना अहलकनाहुम बि अज़ाबिन मिन क़बली। चए थो त जेकॾहिं मां इन्हनि जे हरकतुनि जे करे इनखे अज़ाब ॾेई छॾिया पैगम्बर जे मोकिलण खां अॻु में, त पोइ छा कनि? रबना लौला अरसल त इलैना रसूल। पोइ चवनि अलाह साईं तो असांजे रसूल ई कोन मोकिलियो, ॿियनि सभिनी ने मोकिलियो, असांखे ईअं मारे छॾियईं। पर न त बि आयतक मिन क़बिल नज़िल व नक़्ज़ा, त असां बि तुंहिंजे रसूल जे हुकुम ते आयतुनि ते अमल कयूं आहे, ऐं जेको आहे सो ज़लील थियण ऐं पंहिंजो ख्वार थियण खां अॻु में असां हुन ते अमल कयूं आहे। तॾहिं अलाह ताला फरमाए थो कुलुन मुतरबिसुन। चईं नबी करीम सलाम चईं सभिनी खे सभु को मुंतज़िर आहे। फतरबसू, तव्हां बि मुंतज़िर हो। फसतालमून मन असाबुल सिरात सवी, त पोइ सिघो ई ॼाणंदो त सिधे रस्ते वारा कहिड़ा आहिनि। वमन निहतदा, ऐं केरु हिदायत वारा आहिनि। बाक़ी क़यामत कॾहिं ईंदी हाणे असांखे त परे थी लॻे या ख़बर न आहे केतिरी आहे, लेकिन टाइम स्केल जो फ़र्क़ु आहे। असांजो रब जो हिकु ॾींहुं जेको काइनात में मथे आहे असांजे 1000 साल जे बराबरि आहे। तंहिंजे घर थी सघे थो त क़यामत में 5 कलाक हुजनि या 1.5 ॾींहुं हुजे। त अलाह ताला त पंहिंजी तरफ़ां छा थो चए? बिस्मिल्लाह रहमान रहीम इक़्तरब लिन्नास हिसाबहुम। माण्हुनि लाइ संदसि हिसाब वेझो थी वियो आहे, छो त टाइम स्केल आहे। वहूं फी ग़फ़लत मोरिदून, ऐं उहे ग़फ़लत में रही खाउंसि मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। मां याती मिन ज़िक्र मिन रब्बिहिम मुहदसिन, ऐं सन पालण वटि जॾहिं बि का नसीहत वठणु ईंदी आहे इलस्तमऊह वहुम यालबून, त उनखे ठठोली ऐं लागर्ज़ी ऐं टरड़ाइप में ॿुधंदा आहिनि। हे जेको ॿुधायां पियो थो, इहे माण्हू केतिरा टरड़ाइप में था हिनखे ॿुधनि। लाहियत कुलूब, इहे दिलियूं हुन जूं वाइड़ियूं आहिनि। असरु नजवा, ऐं ॻाल्हियूं ॻुझूं सलाहूं कंदा आहिनि। अल्लज़ीन ज़लमू, जेके ज़ालिम आहिनि। ऐं छा चवंदा? हल हाज़ा इला बशरुन मिसलुकुम। नबी साईं जे नाले चवंदा हे बि असांजो इंसानु आहे, पहिरीं ॿकरियूं चारींदो, हाणे वरी चए थो मां नबी थी वियो आहियां। ऐं असांजे नाले बि चवंदा हे वरी कहिड़ो छा थो ॻाल्हियूं करे। अफ़तातून सिर वन तुम तुबसिरून, इहो जादू थो करे तव्हांजे मथां, असरु थो विझे, ऐं तव्हां ॾिसी वाइसी जादूअ में फासण था चाहियो छा? हे मां मफ़हूम थो बयानु कयां। काल रबी यालमुल कौल, पैगम्बर चईं त मुंहिंजो पालनहार सभु ॻाल्हि ॼाणंदा, फिसमाए वरद, चा आसमान में या ज़मीन में, उहो समीउन अलीम, उहो जिते हुजे उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। माना जेके तव्हां हे टोकुनि जूं ॻाल्हियूं इस्तेमालु कयो था न, इहो भला ॿुधे थो, पोइ काॾे वेंदव? वरी चवनि था बलकालू अज़गासु अहलाम बल इफ़्तरो बल हुआ शाइर। चवनि था त हीउ क़ुर जेको आहे न, ईअं ई मिड़ई अजाया ख़्यालात आहिनि ऐं हथ सां ठाहिया विया आहिनि, बल्कि ॼण शाइरी आहे। फल यातना बि आयतन कमा उर्सिल अवलून, असांखे खपे सालिड मौजज़ो। का लठ हुजेसि उछलाए त नांग थी पवे, सालिड मौजज़ो खपे।
त अलाह फरमाए थो मां आमन त क़ब्लहुम मिन क़रियतिन अहलकनाहा, चई पोइ इन्हनि इहे सालिड मौज़ा जिन खे ॾिनासीं उन्हनि वरी कहिड़ो ईमान आंदो, जिन खे पोइ हलाक हुयोसीं। अफ़म यू मिनूं, पोइ तव्हांखे जेकॾहिं चवंदो तव्हां ईमान आणींदव। असुलु ईमान आणण जे लाइ इहे मौज़ा का शइ कान्हे का, असुलु आहे आर्ग्यूमेंट, दलील, डिस्कशन, लॉजिक। ही क़ुर उहा थो करे असांखे, असांजे इंटेलिजेंस खे अपील थो करे। वमा अरसलना क़ब्लक इला रिजालन नूही इलैहिम फसलू अहल ज़िक्र, चई जेके अॻु में बि असां रसूल मोकिलिया आहिनि उहे सभु मर्द हुआ, इंसान हुआ। ऐं जेकॾहिं तव्हांखे यकीन थिए त पुछो जेके जेके ॼाणंदा आहिनि अहल ज़िक्र इन कुंतुम ला, त तव्हांखे ख़बर न आहे, किताबनि वारे खां पुछो। ऐं ॿियो त हुननि खे इंसान करे मोकिलियोसीं। वमा जालाम जस, अहिड़ो असां हुनखे जिस्म कोन ॾिनो नूर जो हुजे जो ला याकुलून, तव्हांजो मानी बि न खाइनि, वमा कानू ख़ालिदीन, वरी मरनि बि न, चई अहिड़ो असां को बि कोन मोकिलियो आहे। सुम सदकनाहुमुल वाद फअंजयनाहुम वमन नशा, बाक़ी असां वाइदो पूरो कयो, जंहिं लाइ घुरियोसीं तंहिंखे बचायोसीं, अहलकनल मुसरिफ़ीन, ऐं हद खां लंघण खे नास कयोसीं। हिस्ट्री त इहा ई थी ॾसे। अलाह थो चवे असांखे हाणे हीअ आयत हिकिड़ी सम्झो त सरताज आयत ॿुधायांव थो। सरताज लक़द अंज़लना इलैकुम किताबन, चए थो हीउ जेको क़ुर असां तव्हांखे नाज़िल कयो आहे, फ़ीहि ज़िक्रुकुम, इहो सॼो जो सॼो क़ुर तव्हांजे बारे में आहे। तव्हांजे उथणु, तव्हांजो वेहणु, तव्हांजो घुमणु, तव्हांजो सोचणु, चए थो हीउ सॼो क़ुर आयो ई तव्हांजे लाइ आहे। अफ़ला तइक़िलून, पोइ तव्हांखे अकुलु कोन्हे जो अकुलु न था इस्तेमालु कयो। कम कसमना मिन क़रियतिन, चए थो त अलाह फरमाए थो केतिरा ई ॻोठ जेके ज़ालिम हुआ वीरान कयासीं। पोइ अंशाअना बादा क़ौमन आख़िरीन, पोइ उनखां ॿियूं क़ौमूं पैदा कयूंसीं। इहो त सिलसिलो कयो पियो न अलाह साईं। फलमा आसू बासना इज़ा हुम मिनहा यरकुज़ून, पोइ जॾहिं अज़ाब ईंदो हो न, पोइ उथी वठी भॼंदा हुआ। ऐं जेको सो जंहिं दम असांजो अज़ाब सही कयऊं, महसूसु कयूं, तंहिं दम उमालक उतां उथी भॻा। चयोसीं ला तरकुज़ू, न भॼो, वर्जू इला मां उतरफ़्तुम फ़ी, वञो उन घरनि में पंहिंजे नेमतुनि में वञी वेहो। लअलकुम तू, त तव्हां खां पुछो वञे भॼो काॾे था, वञो न पंहिंजे नेमतुनि में वापसि। कालू या वैलना इन्ना कुन्ना ज़ालिमीन, ऐं जॾहिं अज़ाब पियो अचे न, चवनि पिया वाक़ई असां गुनाहगार हुआसीं। या वैलना, हाय घोड़ा, हाय घोड़ा, असां ज़ालिम हुआसीं। फमा ज़ालत तिल्क दावाम, इहा रड़ उन्हनि जी खुटी कान, हता जलनाम हसीदन ख़ामदीन, जो असां उनखे तव्हांजो लुणियल ऐं विसायल शइ करे छॾी, ख़तमु करे छॾियोसीं। पोइ जॾहिं अलाह जो अज़ाब अची थो वञे न, पोइ इहो क़बूल कोन थो करे, तौबा तौबा। अलाह चए थो वमा ख़लक़ना समा वल अर्द वमा बैनुमा लाइबीन, तव्हां सम्झो था त हेॾो, अलाह चए थो मूं सिलसिलो ठाहियो आहे, सिज आहे तव्हांखे रोशनी ॾिए थो, राति आहे, खाधो पीतो, बारिशुनि जो वसणु, मां इहो गेम लाइ ठाहियो आहे छा, या मश्करी कई आहे? चए थो जेकॾहिं असां अहिड़ी को गेम प्लानिंग मुंहिंजी शौक़ु हुजे हा, त असां अहिड़ो इन खां वधीक बहितर ठाहियूं हा। इना कुना फ़ाइलीन, पर अलाह चए थो त हीउ असां जेको ठाहियो आहे, बल नक़ज़िफ़ुल बिल हक़ अलल बातिल, असां सच खे कूड़ जे मथां ठोके उनजो मथे भञण लाइ निज़ाम ठाहियो आहे। त सच जी ताक़त छा आहे, हक़ जी ताक़त छा आहे, अदुल जी ताक़त छा आहे। इहो अदुल जे ताक़त खे ज़ुल्म जे मथां हणी उनजो मग़ज़ फाड़ींदा आहियूं। फ़ैज़ा हुआ ज़ाहिक़, ऐं इहो कूड़ भॼणो आहे। वलकुमुल वैल मिमा तस्फ़ून, तव्हांजे लाइ जेके आहिनि सो ख़राबी आहे, जो तव्हां अहिड़ियूं कूड़ियूं रिथूं सोचो था। वलहू मन फिस समावात वल अर्द, जेको ज़मीन आसमान जी सॼी प्रॉपर्टी आहे उहा अलाह जी आहे। वमन इंदहू, बाक़ी जेके अलाह जा फ़रिश्ता आहिनि या ॿियूं शयूं अलाह वटि आहिनि, ला यस्तकबिरून अन इबादत ई, ऐं उहे अलाह जी इबादत खां वॾाई कोन था कनि। वला यस्तहसिरून, न के थक वञनि था, माना इहे त अलाह वटि, पर असां वटि जेके अलाह जा मोमिन आहिनि उहे बि अलाह जी जेके इबादत खां वॾाई कोन था कनि, माना निमाज़ में पंहिंजो मथो जेको प्यारो अथनि उहो ठोकनि था ज़मीन में। साईं अलाह सुभान अलाह सुभान रबी अला सुभान, मिटीअ में
कोशिशि त कबी आहे मिटीअ में विझो। जीअं असांजा शिया भाउर, उन्हनि जो इहो अक़ीदो आहे त इहो कारपेट ते मथो न हणो, मिटीअ ते हणो, पोइ टुकरी मिटीअ जी किथां खणी अचनि था उन ते रखनि था। बहरहाल मां त बाक़ी अफ़सल आहे त निमाज़ में मथो मिटीअ ते हणिजे। छो त असां पंहिंजी इन में निबड़त था ॾेखारियूं त अलाह साईं मां कुझु कोन्हे, मां आहियां सुहिणो, पर मां जेको ॾिसो मां कीअं थो पंहिंजे खाक में थो मुंहुं रखां तुंहिंजी आॾो ऐं तुंहिंजी इबादत थो कयां। तंहिं करे अॻे ज़माने मस्जिदुनि में ईअं कोन हूंदा हुआ सिफ़ूं बिफ़ूं या मुसला। अलाह वटि जेके आहिनि यूसफ बि हुन लई वल नहार ला यफ़्तरून। ख़ैर इन जी माना त मां पंहिंजे लाइ कंदुसि त अलाह फरमाए थो त ॾींहं राति उहे अलाह जी तस्वीर कनि था ऐं हुन में सुस्त नथा थियनि। माना राति जो नफ़िल पढ़ो, हे कयो, अलाह जो इहो इशारो त शायदि मलाइकनि में हूंदो, पर असांजे लाइ बि साॻी ॻाल्हि आहे न। मितख़ज़ू आलिहतन मिनल अर्द हुम युनशरून। पोइ वरी अलाह खे छॾे अहिड़नि मोलनि खे तव्हां सॼो था, छा उहे मरण खां पोइ बि खड़ो कंदा छा तव्हांखे? लव कान फ़ीहिमा मां आलिहतुन इल्लल्लाह फसदता। बाक़ी अलाह चए थो इहो तव्हां सोचो त जेकॾहिं मूं सां शरीक हुजनि हा त ज़रूरु कॾहिं न कॾहिं फॾो थिए हा। मिसाल तौरु अलाह साईं जेकॾहिं मां कंहिं चंड ॿिए ठाहियो हुजे हा त कॾहिं न कॾहिं मूंसां विड़े आहे, मूंखे चयां इहा अलाह साईं हाणे बसि सारी पाण कोन था ठहूं, हाणे मां पंहिंजो चंड खट में खणी थो वञा या सिज खणी थो वञा त ऊंदहि थी वञे। चए थो जेकॾहिं अलाह साला चए थो मूं अकेले सॼो सिस्टम न ठाहियो हुजे, मूंसां केरु भाईवार हुजे हा त कॾहिं न कॾहिं त असां सां जहिड़ो थिए हा। पर सुभान अलाह रब्बुल अर्श अम्मा यसिफ़ून। पर बाक़ी अलाह सुभान आहे। ऐं इहे कूड़ था हणनि माण्हू जेके चवनि था त अलाह जा पार्टनर आहिनि, अलाह खां कमु कराए था ॾियनि। ला युसअल अम्मा यफ़ल। अलाह खां केरु कोन पुछंदो जेको करे थो उहो हुम युसलून। अलाह खां सभिनी खां अलाह पुछंदो तव्हां हे कम छो कया या कीअं कया अथव। मितख़ज़ू मिन दूनिही आलिहतन। वरी बि अलाह खां सवाइ तव्हां महबूद वरिता आहिनि, न ॿुधनि था न उन्हनि जे हथ में पावर आहे। कुल हातू बुरहानकुम, चए थो भला दलील ॾेखारियो, को साइंटिफिक दलील ॾेखारियो जंहिंखे तव्हां सॼो था। चाहे मूर्ति आहे जेको क़बर में आहे, पहिरीं त तव्हां हणो इंस्ट्रूमेंट हुन जे क़बर में या मूर्तीअ खे त ॿुधे थी या उहो ॿुधे थो। अलाह इहो थो पुछे हातू बुरहानकुम, ॾियो साइंटिफिक दलील ॾियो। हाज़ा ज़िक्र मई ज़िक्र में कबली, हे क़ुर चए थो सॼो खोले ॾिसो, या ॿियो हे जेके ॿिया क़ुर आहिनि ॿियनि माण्हुनि जा उन हिसे खे ॾिसो जंहिंमें तहरीफ़ न थी आहे। तव्हां भली हिंदुनि जा वेद खोले ॾिसो, किथे बि उन वेदनि में इहो कोन्हे त जेको आहे सो इहे कमु कनि था। चवंदो ॾिसी ॿुधायो भला इन में किथे इहो लिखियलु आहे त मूं तव्हांखे अलाउ कयो आहे त तव्हां मूंखां सां ॿियनि खां सॼो। भल अक्सरुम ला यालमून, अक्सरत माण्हू जाहिलनि अल हक़ हक़ खे सुञाणनि कोन था। फ़हम मुइरदून, पर उहे मुंहुं मोड़ींदड़नि पढ़नि ई कोन था। वमा अरसलना मिन क़बलिक में रसूलिन इल्ला नूही इलैहि। असां सभिनी पैगंबरनि खे पहिरियों इंस्ट्रक्शन ही मोकिलियो हो त अनहु ला इलाहा इल्ला अना, त मूंसां गॾु को बि इबादत जे लाइक़ु न आहे, मूंसां गॾु को बि सॾण जे अघु ओराइण लाइ लाइक़ु न आहे। अन्ना फ़ाबदून, तंहिं करे सिर्फ़ु मूंखां घुरो ऐं मुंहिंजी इबादत कयो। मां चई हर रसूल खे इहे चयूं आहिनि। कालू अतख़ज़र रहमान वलदा, वरी वरी ॿियनि हथ जो कूड़ ठाहियो त अलाह खे पुटु आहे। सुभान हू, अलाह अहिड़े ऐब खां पाक आहे। भल इबादुनि मुकरमूं, जेके अलाह खां सभु अलाह जा सॻोरा बाना आहिनि, चाहे फ़रिश्ता हुजनि या इंसान हुजनि, चाहे रसूल हुजनि। ला यस्बिकूनहु बिलक़ौल वहुम बिअमरी यामलून। इहे जेके फ़रिश्ता आहिनि अलाह जे ॻाल्हाइण खां अॻु कोन था वठनि ऐं जेके अलाह हुकुम करे थो अमल कनि था। बाक़ी अलाह जी टेक्नोलॉजी कहिड़ी आहे? यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम, जेकी सन अॻियां जेकी पोयां उहो सभु अलाह ॼाणे थो। वला यशफ़ऊन इल्ला लिमन निर्तदा वहुम मिन ख़शियत मुशफ़िकून। बाक़ी शफ़ात इहे जेके आहिनि से सिर्फ़ु उन्हीअ जी कनि था जंहिंजी अलाह इजाज़त ॾिए थो ऐं ख़ुदि हू अलाह जे भव खां डिॼनि था।
बाक़ी कंहिंखे ताक़त आहे वमई यकुल मिनहुम इन्हनि मां को बि ईअं चवे इनी इलाहुनि मां इलाहु आहियां माना मां ॿुधां थो तव्हांजो कमु कंदुसि मिन दूनी अलाह खां सवा फ़ज़ालिक नज़ी जहन्नम त इन खे त छिके विझंदासीं जहन्नम में केर बि हुजे कज़ालिक नज़ी ज़ालिमीन जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम चयो त मां अलाहु आहियां त चयो इन खे छिके विझनि जहन्नम पर हुन चयो ई कोन्हे कूड़दाननि पोयां हिनजे तॾहिं त असीं चऊं था त अलाह जा जेके वलियुनि जे पोयां इहे माण्हुनि कूड़ टोकिया आहिनि उहे पाक आहिनि उहे त जन्नत में पहुची विया उन्हनि खे असीं ॾोह छो ॾींदासीं हुननि चयो ई कोन्हे शाह लतीफ़ छा थो चए ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया अलाह जा वली त उहा ई तइलीम ॾेई विया न क़ुर वारी हे त पोयां हिननि खे पोयां पिया आहिनि जेके पेतियूं रखे माण्हुनि खां जेको ॾोकड़ था कढनि कज़ालिक नज़ी ज़ालिमीन ज़ालिमनि खे इहा सज़ा ॾींदासीं अलाह अवलम यरल ज़ीन कफ़रू हाणे कंहिंखे थो ख़िताबु करे साइंटिस्ट खे जेके मोस्टली अञा मुस्लमान कोन थिया जे जेके अलाह खे नथा मञनि इहे काफ़र जीअं हाणे अञा त इन्हनि खे ख़बर न पई आहे त अन समावात बलर्त कान था रतका त ज़मीन आसमान पहिरीं पाण में पॉइंट में ॻंढियल हुआ फतक न पोइ असां हुनखे बिग बैंग कयो हे ॾिसो हीअ साइंटिफिक एविडेंस आहे न त पहिरीं ही सॼी काइनात हिन हिकिड़े टुपके में रोशनीअ वारे में एनर्जी में बंदी ऐं पोइ अलाह साईं हिन खे बिग डिवेंड कयो त इन मां पोइ हे सॼो सिस्टम निकितो हे खुली पिया तारा सिज चंड हलिया विया हे ई आयत ॾिसी तव्हां मुस्लमान थियो न की अवलम यरल ज़ीन कफ़रू छा काफ़रनि न ॾिठो आहे अन माना हींअर शायदि उन ज़माने में त काफ़रनि कोन ॾिठो न हीअ आयतूं केतिरियूं आहिनि जेके साइंस जे तरक़ीअ खां पोइ पंहिंजूं मानाऊं ज़ाहिर कंदियूं त हाणे थो मां चवां इन्हनि काफ़रनि खे त हे काफ़रो हाणे छा अञा ताईं तव्हांखे ख़बर न पई आहे अन समावात वल अर्द कान था रतका त सॼो काइनात सिज आसमान ज़मीनूं पाण में ॻंढियल हुआ हिकु पॉइंट में आहे फतक न हुआ पोइ असां उन्हनि खे फाड़े जुदा कयो अञा बि तव्हां अलाह जे क़ुर खे नथा मञो फजलना मिनल माए कुल शइन हई ऐं पाणी आहे जंहिंमां हर जहिड़ी शइ पैदा कई अथऊं अफला यूमिनून तव्हां ईमान छो था आणियो मर्द जो बि त जेको नुथु आहे पाणीअ में आहे न वजलना फिल अर्द रवासी अन तमीद बिहिम ऐं पहाड़नि खे खोड़ियो अथऊं त जीअं ज़मीन खे लोॾनि ऐं हे तव्हां साइंटिफिकली वञी ॾिसो हे ॾिसो था पहाड़ पर इहो कोके वांगुरु ज़मीन में खुतल आहे त हे छा था लिखनि हे साइंसदान था लिखनि को माण्हुनि त कोन लिखिया माउंटेन्स आर लाइक पिग्स इहे कोका आहिनि तंहिंजे करे इहे कोका ॾिसो न ॿ हिकिड़ा काठ जा तख़्ता मिलाए कोका हणंदा आहियो न त जुदा थी वेंदा त हे ज़मीन जा मुख़्तलिफ़ लेयर आहिनि इन्हनि खे इहे कोका जेके पहाड़ जा इहे स्टेबलाइज़ कनि था त वरी थो चए जलना फिल अर्द रवासीअ असां ज़मीन में जबल पैदा कयूं तमीद बिहम त खेनि मथां ढोॾनि न घणो वजालना फिया फिजाजन सुबल यहतदून वरी एॾा पहाड़ खां बावजूद बि उन्हनि मां असां रस्ता छॾिया आहिनि त जीअं माण्हू हिकिड़े पासे खां ॿिए पासे हलिया वञनि वरी चए थो जल न समा सकफ़न महफ़ूज़ आहे तव्हांजे मथां जेके आसमान आहे इहो हिकिड़ी छित आहे जेके तव्हांखे बचाए थी वहुम अन आयात या मोरिदून लेकिन इहे निशान खां माण्हू मुंहुं था मोड़नि हालांकि इहे निशानियूं जॾहिं ज़ाहिर थी वियूं त पोइ मुंहुं मोड़णु जाइज़ कोन्हे को हाणे ॾिसो मिसलनि हाणे जेको अलाह ताला चए थो तव्हांजे मथां छिति ॾिनी आहे इहा छिति जेका आहे न 10 किलोमीटरनि खां पोइ इहो ट्रोपोस्फियर आहे हीअ उहो लेयर आहे असांजे मथां जेको हवा खे ॿाहिरि वैक्यूम में कढणु नथो ॾिए मथे त हवा कान्हे न जेकॾहिं इहा लेयर न हुजे त असांजी सॼी ऑक्सीजन हवा आसमान में हली वञे त ऐं ॿियो त इन्हीअ में ई सॼो इहे जेके जहाज़ बहाज़ इन टुकड़े में हलनि था वरी उन खां पोइ तक़रीबन शायदि 35 किलोमीटर जो ॿियो लेयर आहे स्ट्रेटोस्फियर इन्हीअ में जेके आहिनि से जेकी बि शइ मथां आसमान मां अचे थी सड़ी ख़तमु थी वञे मेसोफियर आहे इन 7 लेयर आहिनि जेके ज़मीन जे मथां अचनि था इन्हीअ जी अलाह साईं ॻाल्हि छा थो करे चए थो जल न समा असां आसमान खे ठाहियो आहे सकफ़न छित महफ़ूज़नि जेको तव्हांजी हिफ़ाज़त करे थी इन जी ॻाल्हि थो करे वहुम अन आयात न मोरिदून हाणे साइंस तरक़ी बि करे वई आहे ऐं इहे शयूं अची बि ॾिसण में अचनि थियूं चई तॾहिं बि हिन क़ुर जी आयतुनि खां पंहिंजे मुतासिर ई नथा थियनि हूअ लज़ी ख़लक़ लैल वल नहार अलाह हुआ जंहिं ॾींहुं राति पैदा थो करे व शम्स वल कमर सिज ऐं चंड कुल्फ़ी फलकी यसबियूं वरी हीअ आयत जो टुकड़ो त हर शइ पंहिंजे आर्बिट में हले पई थी
सबह चइबो आहे तरण खे। पोइ काॾे वञूं? तंहिंजे करे चवंदा त क़ुर पाक जूं हिकिड़ियूं मुहकम आयातूं आहिनि जेके हर दौर में उनजी माना वाज़े आहे। ॿी मुतशा बयान जेके माना उन जी माना जीअं जीअं साइंस थींदी। हाणे हिते तो अलाह चए जल समा सकफ़न महफ़ूज़ा, आसमान खे तव्हांजी छित हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कई अथऊं। केरु माना हिननि जी कंदो जेसि ताईं इहे लेयर जी ख़बर न पवे। वरी हिते अलाह थो चए जल फिल अर्द रवासी तमीद बि, पहाड़ ॾिना अथऊं कोकनि वांगुरु त जीअं तव्हांखे ज़मीन ज़िलज़िले में लोॾे न विझे। केरु माना हिननि जी कंदो? वरी चए थो अवलम यरल लज़ीन कफ़रू अन समावात वलत कानता रतका, त ज़मीन आसमान पाण में हिकिड़े टुपके में ॻंढियल आहे। फ़तक ना हुनखे बिग बैंग कयोसीं। इहे आयतूं मुतशाबिहात आहिनि, टाइम सां इन जी मानाऊं ज़ाहिर थींदियूं। ऐं अञा बि केतिरियूं आयतूं आहिनि जीअं अॻिते हली अञा खुलंदियूं। पोइ जंहिंजे दिलनि में मर्ज़ हूंदो आहे न, पोइ वरी उन जूं पंहिंजूं मानाऊं कढंदा आहिनि, उबतियूं सुबतियूं मानाऊं कढी ऐं पंहिंजे लाइ ॾोकड़नि जो बंदोबस्तु कराईंदा आहिनि। तॾहिं अलाह थो चए जेको इन मुतशाबिहा जी पंहिंजी मानाऊं करे, इन जे दिलनि में बीमारी आहे। वमा जअलना बशरन मिन क़ब्लिकल ख़ुल्द, अलाह चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां अॻु में कंहिं बि इंसान खे असां हमेशह लाइ जहिड़ो कोन दुनिया में रखियो आहे, उनखे मौत आयो आहे। अफ़ैन मित, जेकॾहिं तव्हां गुज़ारे वञो फ़हुमुल ख़ालिदून, त पोइ इहे जेके तनक़ीदूं कनि था इहे छा हमेशह दुनिया ते रहंदा? कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, चए थो हिन दुनिया में जंहिंखे मूं इंसान खे या कंहिं बि नफ़्साह वारे खे पैदा कयो आहे, मौत जो ज़ाइक़ो, पोइ चाहे जानवर हुजे, भला हुजे, विछूं हुजे, हर कंहिंखे मरणो आहे। वल नबलुवन्नकुम बिशरन व ख़ैर फितनतुन, पोइ असां तव्हांखे हिन दुनिया में कॾहिं माल ॾेई, ख़ुशी ॾेई, या कॾहिं तकलीफ़ ॾेई तव्हांखे आज़माईंदासीं। आओ इहा आज़माया, अलाह इन लाइ इंसान खे पैदा कयो आहे। पोइ इलैना तुरजऊन, ऐं तव्हांखे असां ॾांहुं ई मोटाइबो। बाक़ी वइज़ा राअकल लज़ीन कफ़रू यतख़िज़ूनक इल्ला हुज़वा, बाक़ी इहे जेके काफ़र आहिनि तव्हांखे नथा मञनि, इहे जॾहिं तव्हांखे ॾिसनि था त ठठोरी कंदा हूंदा। छा था चवनि? हाज़ल लज़ी यज़कुर आलिहतकुम, चई इहो आहे जेको मुला जेको हाणे हे त आख़िर में ख़िताब नबी साईं कया, लेकिन मां हिन दुनिया ते आणियां थो त हे जेके सो असांजे इन्हनि बुज़ुर्गनि जेके गुज़ारे विया आहिनि ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए, इहो उहो आहे छा? अदा मां त कोन थो ॻाल्हायां, हे क़ुर थो ॻाल्हाए। त अलाह चए थो साह जी रग खां मां वेझो आहियां, मां तव्हांखे ॿुधां थो, दिलि में सोचियो था मां ॿुधां थो, पोइ मां उन खां छो न घुरां। ऐं जॾहिं की अलाह जे कंहिं बि वलीअ इहो शिरक असांखे साबित कोन करे ॾिनो आहे। जंहिं अलाह जे वलीअ जी मां किताब पढ़ां थो, उन में चए थो अलाह खां घुरो। शाल थी चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। वरी चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ाई मङणा, मींहं मुदाए था वसंदा सदा वसी तूं। माना जेको अलाह जे वॾीअ जो जेको दौर हो, उन में उन बाक़ाइदे माण्हुनि जी अलाह लाइ दुआऊं घुरी मदद कई, पर गुज़ारे वियो त इन हदि मींहुं मुदाए थो वियो, पर अलाह जो मींहुं त रोज़ु पियो थो वसे, हर वक़्तु मौजूदु आहे। त असां त उन्हनि जी तालीम ते था हलूं, वरी क़ुर ते था हलूं। त हाणे जेके हीअ आयत अचे थी त नबी साईं खे चवनि पिया, हे आहे न जेको चए थो त हे जेके तव्हां हाणे छा इन मके जे मुशरिकनि 360 मूर्तियूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि जूं रखियूं त हे अलाह जो कमु कंदा। चई इहो आहे न जेको तव्हांखे चए थो त जेको सो तव्हांजे इन्हनि बुज़ुर्गनि खे चए थो त ठठोली करे था वठंदा आहिनि। ऐं हाज़ल लज़ी यज़कुर आलिहतकुम, हीअ आहे जेको तव्हांजे इन्हनि बुज़ुर्गनि जी नाला थो वठे। वहुम बि ज़िकिर रहमान हुम काफ़िरून, पर सचु आहे त अलाह खे यादि करण खां इनकार कनि था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ीअहमद लाखो। अदा मां हिकिड़ो कमज़ोर इंसानु आहियां। 9 साल मके मुकर्रमा में रही कुझु न कुझु अरबीअ जी सम्झ बूझ ऐं इल्मु हासिलु कयुमि, लेकिन मां पाण खे को वॾो कोन थो चवां। मां त तव्हांखे क़ुर जी लफ़्ज़ी माना ॿुधायां थो, ऐं मुंहिंजे आॾो उहा माना बि लिखियलु पई आहे, उहा ॾिसां थो, लेकिन मुंहिंजो इन ते क़ुर ते सम्झियल बि आहे, तंहिंजे करे तव्हांखे सवली सिंधीअ में पहुचायां थो। ॿियो मां को वॾो कारनामो कोन थो कयां, यादि रखिजो। अलाह फरमाए थो ख़ुल्क़ल इंसान में अजल, माण्हू माना बेतकड़ो ऐं यानी हर ॻाल्हि जी उहो रिज़ल्ट तकिड़ो वठे थो, ईअं ई ठाहियो अथमि। सउरीकुम आयाती,
फला तस्तजुलून, तव्हां थधा थियो, अलाह तव्हांखे आस्ते आस्ते पंहिंजूं निशानियूं ॾेखारींदो। हाणे हीअ त उन वक़्तु न, पर हाणे बि चए थो तव्हां क़ुर खे आस्ते आस्ते पढ़ो, तव्हांजी ॻाल्हि सम्झ में ईंदी वेंदी। भई यकुलून मता हाज़ल वद इन कुम सादिकीन, पोइ अज़ाब अञा चवनि कहिड़ो अज़ाब कॾहिं ईंदो, जेकॾहिं सचा हो त अचे छो न थो अज़ाब। चए थो लो या लमु लज़ीन कफ़रू, पोइ चए थो जेकॾहिं उन अज़ाब जी तव्हांखे सही ख़बर पइजी वञे न उन वक़्त जी, त ला युखून ऐं वुजूहिम नार, त उन वक़्तु उहो अज़ाब अहिड़ो आहे जो न को पंहिंजे मुंहंनि खे, न को पंहिंजे पुठियुनि खे बाहि खां झले सघंदा, नकी खेनि मदद ॾिनी वेंदी, ईअं न चओ। बलतातियूं बग़दतन, उहो अज़ाब ईंदो ओचितो, फ़तबहतहुम, ऐं हैरान थी वेंदव, फला यस्ततियून रद्दा वला हुम युनज़रून, उहो न टारे सघंदव न उन्हनि खे का मोहलत ॾिबी। बाक़ी लक़द इस्तहज़िअ बिरुसुलिन मिन क़ब्लिक, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां अॻु में ॿिन्हिनि रसूलनि जूं ठठोलियूं कयूं, पोइ मंझां जिन ठठोलियूं कयूं तिन ते इहो अज़ाब ऊंधो थी पियो जंहिंसां ठठोलियूं कंदा हुआ, उल्टो उन्हनि जे मथां पियो। चई नबी करीम खां पुछो त सही, कुल मई यकलूकुम बिल्लैल वन्नहार मिन रहमान, चए थो तव्हां ॿुधायो त राति ऐं ॾींहं में ॿाझारे अलाह जे अज़ाब खां केरु अव्हांखे निगाहबानी कंदो आहे। बल हुम अन ज़िक्र रब मोरिदिन, बल्कि पंहिंजे पालनहार जे ज़िक्र हिन क़ुर खां मुंहुं मोड़ींदा आहिनि। अल्लहुम आलिहतुम तमनहुम मिन दून, पोइ छा हिननि जा के ॿिया अलाह आहिनि छा, मबूद आहिनि छा जेके हिन खे बचाईंदा। उहे पाण खे बि मदद ॾेई न सघंदा, न कि उहे हिक ॿिए जी मदद सां असांजे अज़ाब खां बचंदा। पर छा आहे ॾोह कहिड़ो आहे त बल मताना हाउलाए आबाहुम, असां हिननि जे वॾनि ॾाॾनि खे हिननि खे आसूदो कयूं, हता ताल अलैहिमुल उमिरि, पोइ सननि ॼमार डिघी थी, सननि ॼमार डिघी थी। पर इहो नथा ॾिसो त अफला यरून अन नातियल अर्द ननकुसा मिन अतराफ़ आहे, त ॾिसनि नथा त जेके ज़मीन आहे उहा बि पंहिंजी तरफ़ खां साइज़ में घटिजी वञे थी। अफ़हुमुल ग़ालिबून, हीअ असांजे ग़ालिब थींदा, यानी इन जी ॿी माना त मुस्लमाननि जेके आहिनि से उन्हनि जी एरिया वधंदी वञे थी। पर हिते फिज़िकली बि चए थो अलाह साईं त ज़मीन साइज़ में आस्ते आस्ते रिड्यूस थिए थी। इन खे मां साइंटिफिकली ॾिठी, मां चवां थो, चए थो त लैंड मास रिड्यूसिंग फॉर रीज़न्स, ज़मीन जी पंहिंजी बि मास घटिजे थो। पहिरीं सबबु आहे राइज़ इन सी लेवल, समुंड जो पाणी मथे चढ़े थो, तंहिंजे करे तक़रीबन अबाउट 30 सेंचुरी सी लेवल राइज़िंग, समुंड 30 सेंटीमीटर 100 साल में मथे चढ़े थो। ऐं जॾहिं चढ़े थो त केतिरी एरिया वेंदी, कोस्टल इरोजन, माना छा आहे त समुंड अचे किनारे खे लॻी उनजी मिटी खणी थो वञे त उहो ज़मीन घटी वेंदी। अर्थक्वेक काज़िंग लैंड टू सिंक बिलो द सी, ऐं वरी ज़िलज़िला अचनि था, केतिरा ज़मीन जा टुकर जेके से हेठि हलिया था वञनि पाणीअ में, इहो बि सबबु थी सघे थो। ऐं होॾां जेको चए थो त काफ़रनि जी ज़मीन तंग थिए थी, इहो बि थी सघे थो, छो त क़ुर फैलिजी थो वञे। ॿई मानाऊं सही आहिनि। कुल इन्नमा उनज़िरुकुम बिल वही, ए पैगंबर खेनि चए त आउं तव्हांखे हिन क़ुर सां ॾेजारियां थो। वला यस्मउ सुम दुआ इज़ा मा युनज़रून, बाक़ी हाणे जेकॾहिं को ॿोड़ो थींदो न ॿुधंदो, तॾहिं ॿोड़ो ॾेजारण जो सर न ॿुधंदो। पोइ जॾहिं वलनि मस तुम नफ़ातन मिन अज़ाब रबिक, पोइ जॾहिं अहिड़नि माण्हुनि खे जेके क़ुर खां परे आहिनि, जॾहिं वरी अज़ाब जो थोरो पहुचंदो न, ल यक़ूलुन, त यकदमि चवंदा या वैलना इन्ना कुन्ना ज़ालिमीन, हाय घोड़ा असां वाक़ई ग़लतीअ ते हुआसीं। अलाह फरमाए थो व नज़अ मवाज़ीन अल क़िस्त लियौमिल क़ियामत, क़यामत ॾींहुं असां ताराज़ी रखंदासीं। फला तुज़लम नफ़्सुन शैया, कंहिंसां ज़ुल्म कोन थींदो। व इनकान मिसकॉल हबतिन मिन ख़रदिलिन आतईना बिहा, जेकॾहिं कंहिंजो अमल हिकु सरेह जे दाणे जेतिरो बि हूंदो न, उहो बि तौर में असां रखंदासीं। व कफ़ा बिना हासबीन, असां हिसाब काफ़ी आहियूं। तंहिंजे करे हीअ जेको मां तव्हांखे सवेल ॻाल्हि कई त कलमतान ख़फ़ीफ़तान लिसान, हिकिड़ा ॿ रुगो जुमिला आहिनि न जेके इहे आसान आहिनि। कहिड़ा आहिनि? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अज़ीम, शकीलतान फिल मीज़ान, इहे ताराज़े में ॻरा आहिनि। हबीबतान इला रहमान, अलाह खे ॾाढा वणंदड़ आहिनि। ॿुधी छॾियो, वरी ॿुधो, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अज़ीम, इहे ॿ कलमनि मूंखे अलाए किथे पहुचायो, मूंखे मनी मके में वञी पहुचायूं। हितां मां
क्लास 1 जी नौकिरी जेका पब्लिक सर्विस कमीशन में फर्स्ट पोजीशन खणी गवर्नमेंट में हासिलु कई, मां छॾे हलियो वियुसि कंहिंजे करे? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अल अज़ीम। हाणे मां चाहींदुसि त हिन प्रोग्राम में बाक़ी जेको वक़्तु बचियो आहे मां छा कंदो आहियां त मां क़ुर शरीफ़ खे विछां खोलींदो आहियां, विछां ऐं ॾिसंदो आहियां त मूंसां अलाह छा थो ॻाल्हाए या तव्हां सां छा थो ॻाल्हाए। छो त हीउ जहिड़ो किताबु आहे, हे त सिचुएशन खे ॾिसे थो, तंहिंजे करे बिस्मिल्लाह करे मां हिन खे विछां खोलियां थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हक़ पहिरीं आयत, वल्लज़ीन युमसिकून बिल किताब, जेके हिन क़ुर पाक खे चंबड़ी था वञनि ऐं मज़बूतीअ सां पकड़नि था, व अकामु सलात, ऐं पोइ हुन सां निमाज़ बि पढ़नि था। इन्ना ला नुज़ी अजरल मुस्लिहीन, त असां अहिड़नि सुधारे कंदड़नि जो अजर ज़ाय, छो त इहे माण्हू पोइ सुधारो कंदा। जेको क़ुर खे चंबड़ी पवंदो न, ॿियनि ताईं क़ुर पहुचाईंदो, त पोइ चए थो इहे सुधारो कंदा, असां इन्हनि जो अजुर ज़ाया न कंदासीं। निकिती विचां बिस्मिल्लाह रहमान रहीम। छा थो चए? चए थो वमा असाबकुम में मुसीबतुनि, तव्हांखे हिन दौर में का बीमारी, का तकलीफ़, का मुसीबत तव्हांखे पहुचे थी, फ़बिमा कसबत ऐदीकुम, इहे पंहिंजे हथनि जी तव्हांजी कमाईअ जो रिएक्शन आहे, जेको तव्हां ग़लति कमु कयो था। वयाफ़ूअन कसीर, पर अलाह चए थो मां घणे भाङे छॾ छूट करे थो छॾियां। हे जेके तव्हांखे तकलीफ़ूं आहिनि, औलाद जो नाफ़रमान थियणु, मुसीबतूं थियणु, बीमारनि जो वठी वञणु, परेशानियूं, निंड न अचणु, इहे सभई तव्हांजे पंहिंजे अमलनि जे रिएक्शन में इहो किसो थियो आहे। लेकिन अलाह चए थो मां घणे भाङे छॾ छूट करे थो छॾियां। वमा अंतु बि मोज़ीन फिल अर्द, अलाह खे तव्हां हाराए नथा सघो हिन धरतीअ में। वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलियुन वला नसीर, ऐं अलाह खां सवाइ न तव्हांजो कमु ठाहिण वारो आहे, न तव्हांजो को मददगार आहे। विचां खोलियोसीं न, अलाह थो ॻाल्हाए। वरी ॾिसूं था बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह फरमाए थो त हीउ मूसा अलैहिस्सलाम जो कुझु किसो निकितो आहे। त फ़िरौन थो पुछेसि त मूसा अलैहिस्सलाम तूं हींअर आयो आहीं ऐं हाणे थो असांखे चईं त असां अलाह खां वटि ॾियूं। फमा बाल कुरून उला, असांखे अलाह सम्झाए थो। चए थो पोइ जेके तोखां अॻु में मरी विया उन्हनि जो छा थींदो? मूसा चए थो काल इल्मुहा इंद रबी फिल किताब, चई ॾिसो इहो सॼो रिकॉर्ड मुंहिंजे रब वटि मौजूदु आहे। ला यज़ुल रबी वला यंसा, मुंहिंजो पालनहार न ग़लती थो करे न को भुलिजे थो। बाक़ी हाणे असां सां ॻाल्हाए थो ॻाल्हाए। अल्लज़ी जअल लकुमुल अर्द महदा, जंहिं अव्हां लाइ ज़मीन खे विछाणो कयो। व सलक लकूं फिया सुबला, ऐं जंहिंमें तव्हांजे लाइ पाणी लाथऊं, जंहिं लाइ तव्हां लाइ रस्ता कयईं। व अंज़ल मिन मान, ऐं पोइ आसमान मां पाणी नाज़ुल कयईं। अख़रजना बि अज़वाजन मिन नबातिन शता, ऐं तरह तरह जी सावक पैदा कयईं। पोइ छा अहिड़े अलाह सां को ॿियो अलाह थी सघे थो? असांखे अलाह सां पुराणे किसे सां सम्झायो आहे। 3 दफ़ा कंदो आहियां, पर अॼु 5 दफ़ा कयूं था, शायदि अञा मूंखे चवनि कोन था। हा, अलाह फरमाए थो वलो युआखिज़ुल्लाहु नास बिमा कसबू, चए थो जेकॾहिं इंसाननि खे अलाह करतूतनि जे करे न जेकॾहिं पकड़णु शुरू करे, मां तरक अला ज़हरा मिन दाबतियूं, त पोइ को बि साह वारो हिन धरतीअ ते कोन बचंदो। वलाकिन युअखिरहुम इला अजल मुसा, पर हर कंहिंखे ढिर ॾिए थो उन टाइम ताईं। फ़ैज़ा जा अजल हुम, पोइ जॾहिं उहो वक़्तु ईंदो, फ़ इन अलाह कान बि इबादी बसीरा, पोइ अलाह पंहिंजे ॿाननि खे सज़ा ॾींदो पंहिंजे हिसाब जे मुताबिक़। तंहिंजे करे इन अलाह आलिमुल ग़ैब समावात वल अर्द, अलाह ताला ज़मीन आसमान जे ग़ैब खे ॼाणे थो। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, उहो दिलनि जूं ॻाल्हियूं बि ॼाणे थो। हुवल्लज़ी जअलकुम ख़लाइफ़ फिल अर्द, तव्हांखे ॿियनि जे जायुनि ते ज़मीन जो हींअर निज़ाम ॾिनो अथई। फ़मन कफ़र फ़अलैहि कुफ़्रु, पोइ जेकॾहिं अलाह जो नाशुक्रो थींदो त इन जो हिसाबु उन ते थींदो।
वला यज़ीदुल काफ़िरीन कुफ़्रम इंद रब्बिहिम इल्ला मक़ता। पोइ जेके कुफ़ुर कनि था त इहे काफ़रनि खे जेको कुफ़ुर कनि था अलाह जी कावड़ वधाइनि था। वला यज़ीदुल काफ़िरीन कुफ़्रम इल्ला ख़सारा। ऐं काफ़र जेको इहो नुक़सानु कनि था, जेके सननि कुफ़ुर कनि था, इहो हुनजो नुक़सानु वधाईंदो। अॻिते रब चए थो कुल अरईतुम शुरकाकुमुल लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह। तव्हां अलाह खां सवाइ जिन हस्तियुनि खे सॼो था। अरूनी माज़ा ख़लक़ू मिलण, जीअं ॾेखारियो त हिन ज़मीन में का शइ ठाही आहे। अम लहुम शिरकुन फी समावात, या आसमान में जी पार्टनरशिप आहे। अम आतईनाहु किताबुन फहम अला बैन मिनहु, या हुननि खे मां लिखी का एग्रीमेंट कई आहे त तव्हां मरण खां पोइ बि जेको हिननि खे पुट मूंखां वठी ईंदव फलाणा कमु कंदव। वल ई यद ज़ालिमून बादुम बादन इला गुरूरा, पर इहे ठग ज़ालिम धोखो थो ॾियनि हिक ॿिए खे। अचो अचो इहो कमु था कयूं ऐं ॾोकड़ कमायूं। इन अलाह युमसिक समावात वल अर्द, अलाह इहा जेको हिननि हेॾनि वॾनि वॾनि गोलनि खे पकड़ियो बीठो आहे, न रसो अथनि न थंभ अथनि, किरी न पवनि। वलनि ज़ालता, भला जेकॾहिं मिसाल त रोज़ सिजु किरे या चंड किरे, चंड बि चोथे ज़मीन जेतिरो वज़न अथसि। वैन ज़ालता इन अमसकुमा मिन अहदिन बैद, पोइ केरु रोकींदो ठगा अचे करे असांजे मथां। इन हू कान हलीमन गफ़ूरा, बेशक अलाह बुरदबार माफ़ थो करे, सुधरी वञूं। तंहिंजे करे मां जेको आहे अलाह ताला खां दुआ थो घुरां त या रब साईं रहम कर, करम कर। हे तुंहिंजूं असीं ॻाल्हियूं जेके चिटियूं आहिनि तोखे सभिनी खे ॿुधायूं था, सभ खां पहिरीं मूंखे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ओ मुंहिंजा भाउरो, ओ मुंहिंजा दोस्तो, ही रमज़ान शरीफ़ आहे, खोलियो क़ुर, माना सां पढ़ो। इन सां गॾु तव्हांखे सुन्नत रसूलुल्लाह जेका अथेंटिक सही बुख़ारी जा कुझु उहे बि तव्हां पढ़ो त कीअं ज़िंदगी गुज़ारबी आहे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।